वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर तव्हांखे दिलि जी गहराइनि सां ईद जी मुबारकूं हुजनि। असांजी ईद जी रंगारंग ट्रांसमिशन जारी ऐं सारी आहे। KTN सां गॾु, असांजे स्पॉन्सर्स सां गॾु, मामू अकरम शेख सां गॾु, मामू नहीं कहो, सोनिया सां गॾु, सारंग सां गॾु। ऐं थैंक यू सारंग माण्हू, भले दुनिया जलती है तो जलती रहे। ख़ैर बहरहाल थैंक यू सो मच यार। माना वाकई मूंखे मां काफ़ी अरसे खां पोइ कॉमेडी कई ऐं मां पाण बि थोरो हुयुमि तयारु अलाए मां करे सघंदुमि या न करे सघंदुमि। रिसेंटली वरी जेको मूंसां मिसहैप थियो बाबा जे हवाले सां, त मां थोरो कंफ्यूज़्ड हुयुमि पंहिंजे हुन में, त मां हिन सभिनि शयुनि खे मैनेज करे सघंदुमि या न करे सघंदुमि। पर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र आहे। बट वाकई में यू डिड वेरी वेल एंड वेरी वेल ही नहीं मतलब इने न त मां हेडो मेकअप करे आया, मुझे तारीफ कयो किन्ना। लेकिन ये कैरेक्टर जो है वो ज्यादा अच्छा वो एक जो इन्होंने मुझे दरवाजे से अंदर आता हूँ, वो जो मैं गेट से अंदर आता हूँ, वो एक इन्होंने जबरदस्त किया था। अच्छा उसमें जो जबान इन्होंने जो मुझे दिखाई थी ना उस टाइम, वो यूं कर देखो नादिया बराबर कर दिया। नादिया यही चाह रही थी कि तारीफ हो जाए उसकी। अब मुझे एक टपाल दानेदार दे दो, चाय का कप भर के, उसके बाद मैं शफक में पकोड़े बनाऊंगी और पाकोला पिलाओ अपनी सिंधियों को, थोड़ा थोड़ा सा सिंधी को थोड़ी सिंधी मजबूत हो जाए। सिंधी को मजबूत करो ना ही सागर त सिंधी सुठी तो ॻाल्हाए। सागर जी सिंधी गालाए तो पर थोड़ो कुछ अल्फाजन में कंफ्यूज हां कंफ्यूज थी सिंधी में थोड़ो कंफ्यूज थी ना कंफ्यूज न थियो ता सुठी सिंधी ता ॻाल्हायो ऐं अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का, ऐं सिंधी ॻाल्हाईंदा कयो ऐं बिल्कुलु ॻाल्हाईंदो। पंहिंजी सिंधी खे रवानी सां ॻाल्हायो। बिल्कुल ईअं न चओ त न मूंखे थोड़ी थी अचे, थोड़ी न थी अचे। मुंहिंजो वालिद साहब भी गुस्सो थी तव्हांजो वालिद साहब नारे जो आहे न, ॾिसो तव्हांजो वालिद नारे जो आहे, तव्हांजी मदर टंग त भली तव्हांजी पछतो हुजे, उहा बि सिखो। अने मां पछतो आहे मदर टंग पछतो फर ॻाल्हाईंदो आहे, छो जे ननियाल में घणो मुंहिंजो ॾिसो उन में इहो आहे मुंहिंजी मदर टंग पंजाबी स्पीकिंग। अच्छा ठीक आहे, मुंहिंजी मदर जेका आहे पंजाबी स्पीकिंग आहे। घर में मां उर्दू ॻाल्हाईंदो आहियां, बाबा सां सिंधी ॻाल्हाईंदा हुआसीं, या जेके नौकर हुया हुन सां सिंधी पंजाबी ॻाल्हाईंदा पाण कॾहिं तोखे मां ॻाल्हाईंदो ॾिठो ई न। मां पंजाबी ॻाल्हाईंदो आहियां। पंजाबी जो सोप कयो आहे मां, अली अकबर पठान जी डायरेक्शन में 114 किस्तुनि जो सोप माशाल्लाह पंजाबी में भी। नहीं एक आर्टिस्ट को सब लैंग्वेजेस आनी चाहिए। मां भी कयो बलोची ड्रामो कयो पर सिंधी में कयो आ। बलोची गेट अप बलोची होयो पर गाना सिंधी भाई। मैंने अभी एक उसमें हेडो ता बुधायो ता, मां नथी बुधाए सघां, मां बलोची ड्रामो कयो पर सिंधी में कयो आ। असां सच था ॻाल्हायूं न, मां भी सच थी ॻाल्हायां। भले ईद का हाणे ईद अची वई आहे, ॿ टे ॾींहंनि में ओनी अची तो इहो मां वाकई ख़बर अथव, इहो ड्रामो इहो अम्मी सां गॾु अफ़्तारी खां पोइ वरी वेहंदो मां अम्मी सां गॾु ॾिसंदुमि इहो ड्रामो अम्मी जे रूम में। त ॿ टे दफ़ा अम्मी चयो चई तुमने अपने कपड़े नहीं पहने हुए क्या? समझ में ना आयो। मैंने कहा क्यों अम्मी? मैंने कहा मैंने अपने ही कपड़े पहने। कि पैंट ढीली की तो बार बार यूं ही क्यों करते रहते हैं? मां भी करना शुरू थी मम्मी जो, मैंने कहा अम्मी मैंने एक कॉमेडी ड्रामा है तो मैंने एक ऐसे एक बॉडी लैंग्वेज रखी है उसकी ना मस्ती के लिए। कह रही अच्छा कह रही मैं सोच रही थी कि मैंने कहा तुमने अपने कपड़े नहीं पहने हैं, बार बार तुम पैंट ऊपर करते हो। सब सही है। अम्मी मुझे लाइ छा चयो तव्हांखे मां ॾिठो हली रहा त तव्हांखे जॾहिं शलवार ई पतल तॾहिं त हीअं था कयो, मुंहिंजी शलवार मां त जेको शादी वारो सीक्वेंस कयो पे जॾहिं असां शादी जे लाइ कोन ॿुधियो आहे, मां चयो अगट बि चङी तरह कोन ॿुधियो, तॾहिं हीअं करे मथे तो वो स्टाइल हो गया था ना, उनका सिग्नेचर आदत हो गई थोड़ी सी आदत हो जाती है। बेल्ट वाला था ना, वो सिग्नेचर था उनका, सिग्नेचर साइन था, तो वो बस शलवार उसको में तो कंटिन्यू नाड़ा डलता है ना, नाड़ा हो तो सकता है ढीला हो आपको क्या हमें ढीले मारने की आदत हो कॉमेडी में। मैं ये समझे नाड़ा भी ढीला हो गया यूं करके ऊपर। बहरहाल बहुत अच्छा आपका कैरेक्टर था, बहुत बहुत अल्हम्दुलिल्लाह। बहुत अच्छा, बहुत अल्लाह घणा पैसा ॾिना अथव इन यको का मां हेडो 2 लाख वई मेकअप कयो आ। अब सच था ॻाल्हि, इवन डायरेक्टर भी हुई तारीफ कई था तुझो कैरेक्टर वाकई में मुझे गाने डायरेक्टर सॾ करे छो न नादिया जी कैरेक्टर भी नौकरानी में सुठो लॻो ऐं पहिरियों मतलब मुख़्तलिफ़ नादिया यही चाह रही कब से किसकी भी तारीफ करे। सब से चारियूं ख़ास करे हिन भी मूंसां इलाही करे कि मुंहिंजी 100 एपिसोड हाणे करे आई, मुंहिंजी हुन में धीउ आई आहे मां पर हुन उते मूंखे एॾो तंग करे छॾियईं जो मां तोखे छा कहिड़ी मां ॾाढो तंग कयो। एन अदर चैनल ते अच्छा। हुई उते मुंहिंजे पी जो कैरेक्टर पिया कनि 100 एपिसोड पर सीन थींदो हुयो न खबर जो पप्पा सीन करण वञी तो छा टोनी आया तुझी न मां ओरिजिनल में इहो हूंदो आहे असांजे घर में वाय वेलो मचियो पियो रोऊं था धोऊं था उते जॾहिं म्यूट सीन हूंदो त बस तव्हांखे रोइणो आहे सुॾका भरणा आहिनि पोइ मां सीने सां लॻल हूंदी आहियां चवंदो बदतमीज़ छोकिरी मां रोआं थो हेॾे तोखे मस्ती लॻी पई आहे मुंहिंजो मुंहुं त लिकियल आहे न। अच्छा ये हरकतूं करण जो जेको मज़ो आहे न उहो माना पीटीवी ते वधीक ईंदो।
3-4 कैमराऊं कठियूं लगल आहिनि न उते तंग करण में मज़ो ईंदो जॾहिं पैनल था डायरेक्टर जी धड़का ॾींदो फुल स्पीकर ते ये क्या कर रहे हो साहब ओ भाई वाह जो मज़ो हूंदो बहरहाल अली ईद रज़ा। ॾींहुं ऐं वधीक अली भाई खां कुझु ॿुधो यार असांखे मज़ो ईंदो अली भाई तो अली भाई का ये तो पूछूं आपने क्या चाढ़ा घर में क्या चाढ़ा अली भाई तव्हां सिंधी ॻाल्हाईंदा आहियो ये क्या प्रोजेक्ट चक्कर करने भाई, के क्या बाद है? थोड़ी सी अली मेरी रज़ा? स्थिति खराब हो लेकिन- गई तव्हां त सिंधी सब- ॻाल्हाईंदा आहियो हे अली तव्हां अली सिंधी ॻाल्हाईंदा आहियो थोरी घणी मैं बहुत ही कम थोरी घणी ॻाल्हायो गा सकता हूँ, मैं गाता हूँ, लेकिन थोड़ा वो सिंधी थी सिंधी कोन थो ॻाल्हाए वरी हेॾे हे न ॻाल्हाईंदो न ॻाल्हाईंदो आहे ॻाल्हाए बस करे करे बस सीखे अली मैंने ज्यादा नहीं बस इतने ही मैंने भी सीखे उस वक्त तक। तो आपने सीख ये जाएंगे पूछ रही हूँ, आपने इंशाल्लाह। क्या बनाया ईद पे ईद पे क्या चखा? अच्छा ये चखा नहीं बनाया बनाया भाई, बनाया मैंने नहीं कुछ। हाँ जबरदस्त ये क्या बात घर है वाले कभी कोई कुछ बनाता हम ही तो नहीं चखते हैं है ना। हमारे भाई बोलते हैं घर पे कहते कभी हम तो किसी घर चखते पे हैं ना, कुछ बनाया हम हमें बनाएंगे अंडा क्या? बॉईल करना नहीं आता सीधी बात है। दादा सबसे ज्यादा यही मना सकते हैं ये और क्यों बना भी नहीं बनाया सकते। है और ये क्यों नहीं बनाया ये घर वालों को पागल बनाता अच्छा, है वैसे अगर आप वर्ल्ड वाइड देखें ना वर्ल्ड वाइड देखें तो सबसे अच्छे शेफ्स जो हैं वो मर्द हज़ार ज्यादा है बिल्कुल बात अभी तालियां कह रहे हैं, होंगी। लेकिन बताते हैं। लेकिन लेकिन घर में मर्द जो बनाते हैं ना पार्टिसिपेट करते मेरे हैं। मेरे 2 या 3 फ्रेंड्स हैं वो कुक करते हैं आप यकीन करो ओहो ऑसम खाना बनाते हैं टेस्ट अब चले पता नहीं है कहाँ नापायद होते जा रहे हैं। इनका तो मैंने कभी खाया नहीं बढ़िया। है इवन हमारे डायरेक्टर साहब बोल खोलू अनवर इतना अच्छा खाना बनाता है बता रहे थे कि अनवर इतना अच्छा खाना बनाता है जिसकी बात नहीं है ये तो पोसा सनाई ये का हमारा दिया director असा के का बुराई अब बताऊं। इधर से भी आई है ना बात हेॾा बि आई है तो मां बि पचाईंदो आहियां भलो पोइ कॾहिं था खारायो जॾहिं तव्हां चवंदो अच्छा ईद खां पोइ प्रोग्राम रखो हलो सो गॾिजी करे खाईंदासीं इंशाल्लाह जेको चवंदो पचाए खाराईंदासीं वाह वाह। जबरदस्त मामा मानी मां एॾी सुठी पचाईंदो आहियां गोल मानी पराठा ऐं तमामु सुठा कोई छोजो मां बैचलर 11 साल बैचलर रहियो आहियां ऐं तमामु सुठा सुठा खाधा पचाईंदो आहियां चांवर बिरयानी दाल गोश्त ॾाढो सुठी सुठी आइटम जेका मां ॾाढो बस हिकिड़ी जेका असांजी हिकिड़ी गेट टुगेदर हुई ईद खां पोइ प्लान थियल आहे टीम जी मुंह में पानी मोहब्बत है असल में मासूम अली मोहब्बत जी टीम जी अकरम साहब जी जी उन में बस शेफ ईद तव्हां मिलन हूंदो पार्टी थी मुंह में पानी है उन हमारे। में शेफ तव्हां हूंदो असांजा इंशाल्लाह तव्हांखे फर्स्ट चलो क्लास वेरी पचाए गुड हाँ जी आपने क्या क्या इंशाल्लाह, चखा आप पे आता है ना हाँ मैंने शीर खोरमा चखा और ये अली भाई ये सही था ये कि शीर खोरमा था पर मीठा था नमक ज्यादा था नहीं करें भाई, मेरी बेगम बोलेगी क्या कर रहे हो। बहुत अच्छा बना था और बहुत अच्छा था, बहुत मजेदार। जाहिर सी वो बात है चखा आपको हमने। इसके बाद घर भी जाना है भाई, तो आप- बहुत अच्छा था फिर बहुत अच्छा था फिर बहुत ही अच्छा 3 था। बार अच्छा था। 3 बार अच्छा था आपने पूरे अच्छा, इस्लाम मीठा तो नहीं था? इस्लामिक तरीके से शीर खोरमा मीठा तो नहीं था नहीं मीठा नहीं था, बस थोड़ा थोड़ा स्वीट सा था। नमकीन था मुझे लग रहा अली है भाई उसे मीठा रहना वरना तीखा हो जाएगा वो। अब इस मीठे मीठे में आप हमें कोई जबरदस्त अली भाई ये बताएं। मतलब इतना डर क्यों होता है जब कोई मतलब कोई खाना नहीं वाना- ये मुझे ऐसा लगता है कि शायद ये डर नहीं होता, ये प्यार होता है। बिल्कुल हाँ, सही ये क्या आपका बात है आपके यार। रिलेशन में प्यार होता है। यार कमाल है बस ये मैं जो आपने समझता हूँ- अल्फाज कहे ना बस मैं नहीं समझता कि मर्द जो है ना वो डरता है या नहीं, डरता प्यार ऐसा होता है। नहीं वो मोहब्बत होती है, वो रिलेशन को अपनी बाउंडिंग मजबूत करने की बात होती है। अच्छा अगर नमक ज्यादा भी हो तो उसे प्यार से ओह आज तो नमक है ही नहीं आज ज्यादा मीठा है अच्छा ये भी हंस के कहना पड़ता है आज तो नमक है ही नहीं खाने में मैं खुद डाल तो वो देता हूँ। समझ जाती है कि आज नमक ज्यादा हो गया ये जो होता नहीं ओहो अच्छा चले अगर नहीं भी है तो मैं खुद डाल देता हूँ कोई भाई मैं लेकर आता हूँ। वैसे ड्रामे में क्या आप बात है। अन्ना भी से डरते थे मैं तो बहुत डरता था उसकी आंखें एक दफा तो मैं उसको खाली प्यार से देखने लगा हाय मुझे प्यार से देख नहीं सकते आपको याद है कैसे कैसे घूर घूर के तुम प्यार से इतना प्यार से मुझे क्यों देख रहे हो? अरे मैंने देख रहा। वैसे मामा अकरम शेख बोल रहे हैं हाँ हाँ मामू नहीं मामा मामा अकरम शेख बोल रहे हैं कि आप कोई खूबसूरत सा कलाम सुना दें अच्छा ताकि हमारी ये जो शीर खोरमा में थोड़ा नमक था ये थोड़ा इधर उधर हो जाए अच्छा मैं एक ट्रैक ट्रिब्यूट कर रहा हूँ हमारे पाकिस्तानी जो मौसीकार हैं उनको हम याद नहीं करते। हम अक्सर जो है ना वो जो हमारे पड़ोसी मुल्क हैं हम उनके गाने गा रहे होते हैं। हमारे पाकिस्तान में बहुत अच्छे अच्छे गाने बनते हैं, बिल्कुल बनते थे और अभी भी बनते हैं। तो हम ट्रिब्यूट दे रहे हैं सुहेल राणा जी को, एक बहुत बड़ा नाम, बड़े अच्छे मौसीकार, और इस गाने को गाया था अहमद रुश्दी साहब ने। तो हम रुश्दी साहब का एक थोड़े से मैं बोल इसमें शामिल करना चाहता हूँ। एक प्यारी सी डेडिकेशन हो जाएगी हमारी तरफ से। बैंग बैंग। हो
कोरीना, मेरी कोको कोरीना, तेरे बिन क्या जीना, तेरे बिन मैं मर जाना, तेरे बिन क्या जीना, तेरे बिन मैं मर जाना। मेरे ख्यालों पे छाई है एक सूरत मतवाली सी, नाजुक सी शर्मीली सी, मासूम सी भोली भाली सी, रहती है वो दूर कहीं, पता मालूम नहीं। कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना, मेरे ख्यालों पे छाई है एक सूरत मतवाली सी, नाजुक सी शर्मीली सी, मासूम सी भोली भाली सी, रहती है वो दूर कहीं, पता मालूम नहीं। कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना, ये और ये गाना हम डेडिकेट कर रहे हैं सोनिया और नादिया के लिए। ओह हो सकता है कल खुद मुझको वक्त बहा ले जाए, और मैं घबराऊं देख के उसको वो मुझसे शर्माए। हो सकता है कल खुद मुझको वक्त बहा ले जाए, और मैं घबराऊं देख के उसको वो मुझसे शर्माए। मैं कह दूंगा दिल पर मैंने शायद देखा है तुमको कभी, मेरे ख्यालों पे छाई है एक सूरत मतवाली सी, नाजुक सी शर्मीली सी, मासूम सी भोली भाली सी, रहती है वो दूर कहीं, पता मेरे साथ गाते। कोको कोरीना, 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 ये जबरदस्त। जब मेरे पास सॉन्ग डेडिकेट होकर मेरी तरफ आया मुझे बहुत खुशी हुई। अपने दौर का बहुत खूबसूरत बहुत रिफ्रेशमेंट हो गई। कोको कोरीना। मैं समझता हूँ कि हमारे जो पुराने मौसीकार, हमारे म्यूजिक डायरेक्टर, वीडियो डायरेक्टर, हमारे फिल्म डायरेक्टर, हमें उन्हें याद करना था चाहिए उसके ऊपर। जी हमने देखा था भाई साहब, कोई वो जो दौर था उस हमारे दौर के गाने आप गा रहे हो कि लोग हमें कॉपी किए करते। बिल्कुल एग्जैक्टली, हमारे बहुत सारे गाने वहाँ। अली भाई आप हमारे दौर के गाने गा रहे हैं, हमें बहुत खुशी हो रही है, बहुत अच्छे गाने हैं। विक्रम भाईजान आपके साथ मुझे खुशी इस बात की, मैं 50 साल पुराने आप गाने गा रहे हो, बहुत ये माशाल्लाह हमें बहुत खुशी हो रही है। ये तो एवरग्रीन गाना है, जब भी सुनो वैसे आप मोहम्मद आज ये एंजॉय करते हैं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। 60-70 थी, 70 थी है मुझे, 60 जो जीरो है देकर अच्छा का है उसे 70 मतलब अभी होने वाली है। माशाल्लाह माशाल्लाह। इन्हें बूढ़े बड़ी तो नहीं, अल्लाह ताला आपको सेहत के साथ लंबी उम्र दे। आप सेंचुरी करें, मैंने कहा आप सेंचुरी करें, अल्लाह ताला आपको बस लंबी ये है उम्र कि दे। अली भाई खुश रहते हैं। देखे इनके साथ भी हमारा वक्त गुजरा है बहुत अच्छा। तो ये तो पैदा ही नहीं हुई थी, इनकी अम्मा जो है ना शबीरा चन्ना, वो हमारे साथ काम करती थी, अभी वो भी पहले बैठी थी सेट पे, ये तो बाद में पैदा हुई। शुक्र है किसी ने मेरी गवाही दे दी कि मैं इतनी चुन्नी मुन्नी हूँ, सब लोग मेरे को कुराड़ी समझते हैं। नहीं, कौन ये मेरे को सब कुराड़ी बोल रहे थे, कब से बोलते पता नहीं, कायदे आजम के जमाने की है। सही बात है, चांद भी कोई देख सकता है। समझा था आप बोल रहे इजाद हुई थी। बहुत अच्छे माशाल्लाह। मैं बाद में हंसूंगी, बहुत खराब था। अली रजा भाई, जब से अली भाई ने ये ड्रामा किया ना मज़ाहिया, तो मज़ाहिया बन गए ये। अरे नहीं, मज़ाहिया हैं अली भाई के साथ पर्सनल अगर आप बात करेंगे ना, तो मतलब मेरे हिसाब से तो बहुत मज़ाहिया, मस्ती मजाक हर वक्त चलता रहता है।
बेशक आपका रोने का सीन क्यों ना हो, और कैमरा से इस साइड पे अगर हम रहते हैं तो अली भाई फुल मस्ती में रहेंगे। अच्छा मैंने और इनको कभी कैमरा के serious उस नहीं साइड देखा। सच्ची बात कर, वक्त गुजरा है, कई साल गुजरे जब से इस फील्ड में आया, हमेशा मुस्कुराते हुए देखा है। माशाल्लाह। क्योंकि नाम इसका जो है ना, माशाल्लाह, अली जो है ना, माशाल्लाह। इसका जो नाम है ना, आप यकीन माशाल्लाह। जाने, बस उसमें ये जो अल्लाह ने इसको बस ऐसा, बड़ों ने इसका जो नाम रखा ना, जो अली रजा जो नाम जी, है ना, मैं तो बेड़ा पार है बस इनका, बस बेड़ा ही पार ही पार है। तो माशाल्लाह। हर वक्त माशाल्लाह मैंने इनको हंसते देखा, अल्लाह इनको नजर बस से बचाए। मैं तो इसके लिए हमेशा दुआ गो रहता हूँ। मेरा भाई है, दोस्त है, लेकिन बड़ा प्यार करने वाला बंदा है हर किसी से। ये अदावत इसमें नहीं है कि किसी के लिए मैंने नहीं सुना, किसी के लिए कि नहीं यार ये वो। और मेरे ड्रामा में बहुत, मेरा बेटा भी बना है बहुत ड्रामा में, माशाल्लाह। बड़ा मजा आता है जब ये मेरा बेटा बना है। तो एक ड्रामे में मेरी 4 बीवियां थी ना, ड्रामा करते, उसमें ये मेरा 3 थी, चौथी करने जा रहे हैं, उसी को उसको मैं फंसा रहा हूँ। ये खुशनसीब ड्रामा ये अलग फंसा रहे हैं, उसी को मैं अलग फंसा रहा ये हूँ। खुशनसीब ड्रामा ऐसा कॉन्सेप्ट किसने रखा? 4 बीवियां, आप यकीन जाने बड़ा मजा आता। तो हमारे डायरेक्टर पृथ्वी का ड्रामा था, तो ये कह रहे थे, अच्छा जिस लड़की से मैं शादी करना चाहता हूँ ये भी उस लड़के से शादी करना चाहता है। कहते अब्बा आप चौथी कर, मुझे नहीं करने। मुझे पहली तो करने दो। तो बस ऐसे अब्बा को बड़ा भी मजा ये ना, वो भी अच्छा ड्रामा था थोड़ा सा मेरा लिए। वो घणो करे छे ईद जो माशाल्लाह, ईद जो माशाल्लाह। ईदे रामो। बहुत सोनिया, माशाल्लाह। मासूम मोहब्बतें में सभिनि खां वधीक कहिड़ो कैरेक्टर वणियो? ये मुझे समझ में नहीं आया। हलड़े ए न सिंधी सिखी आ, नादिया ये- हिन खे 4 दॿा ॾिजो पाकोला जा, पी करे सिंधी सिख। अच्छा मजे से बोला। कोई अच्छा, सबसे अच्छा करे। हाँ, इतो गौर कर। ये मुझे समझ ही नहीं ये आया। बता दिए मुझे। नहीं, अली का सबसे ज्यादा फेवरेट कैरेक्टर कौन सा रहा? अली भाई। तो ये बैठे हुए सामने। एक अली भाई, अगर तो ये दूसरा नादिया कोई भाई। कैरेक्टर करने को आपको कहा जाता, आप कौन सा कैरेक्टर चूज करती? मैं कौन सा कहती? हाँ, नहीं, आई पूरे- थिंक जो पूरे मुझे set में। कैरेक्टर मिला था मैं उसमें फिट इन थी और सही मैं था। उसमें कंफर्टेबल थी। बिल्कुल चेंज नहीं करना था? नहीं, चेंज नहीं अगर करना था। पार्ट 2 किया जाए तो आप करेंगी उसमें कोई और कैरेक्टर? बिल्कुल डेफिनेटली करूंगी। कौन सा बहुत मजा character आया है। करेंगी? मैं अपना वाला कैरेक्टर ही करूंगी। हाँ। वो आसान रहेगा ना। मैं चांद बाबू का तुम्हारे कैरेक्टर नजर है करूंगी। तुम जानना होगा मैं चांद बाबू बनूंगी। मुझे लगा कि और मैं जान अली भाई का करूंगा। हाँ, नहीं, आई अब थिंक वैसे जब अगर ये डायरेक्टर, इसका वाला कैरेक्टर अगर बड़ा होता ना हाँ तो बहुत तो अच्छा करता। मैं इसकी तरफ इंटरेस्टेड ज्यादा होता। कैरेक्टर अच्छा। मैंने बहुत से स्क्रिप्ट्स, मतलब मेरा ख्याल है मैं मतलब शायद उस मतलब आज से तकरीबन समझो मेरा स्टार्ट भी इस कैरियर में 98 से है। मैंने खुद 2-4 सीरियल्स ऐसे थे जो मैंने जब स्क्रिप्ट पढ़ा तो मुझे विलन का कैरेक्टर ज्यादा अच्छा लगा। मैंने खुद बोला, मैंने कहा यार मैं नेगेटिव करूंगा, मैं हीरो नहीं। परफॉर्मेंस मार्जिन और ज्यादा उसके होता है बाद से इसमें। फिर यंगस्टर्स जो है हमारी मतलब सिंधी मीडिया में कह लो या उस तरफ, मैंने मुझे ज्यादा नजर आया कि जी नौजवान भी नेगेटिव की तरफ जा रहे हैं। बिल्कुल। वरना हमारे पास कोई गिने चुने हमारे पास नेगेटिव में थे जो कि बड़ी एज के थे, वही गुंडे बनते थे, वही दादा बनते थे। मैंने स्टार्ट किया, मुझे नेगेटिव ज्यादा अच्छा लगा, बल्कि पान गड्ढो ऐसी खालियत कालियत है। वो एक पहला प्रोजेक्ट था मेरा केटीएन पे, जिसमें मैंने नेगेटिव किया था। खालियत मंजूर मक्सी साहब मंजूर मक्सी बहुत साहब, बहुत सीनियर थे। बेसमेंट में हाँ, नहीं तो तो उसमें मासूम ये भी थे। मोहब्बतों में ये लोग क्या कर रहे हैं? मैं मासूम हूँ, नादिया और ये मोहब्बतें हैं। नादिया ये मासूम सोनिया मोहब्बतों मासूम नहीं हम है। भी मतलब मोहब्बत ही क्या कर रहे हैं। इतना अय्या अल्लाह, सच तो गल है। हाँ वो इनकी जो शादी, अच्छा मेरी शादी का इनका सीन देखा, आखिर जो सीन, शादी का सीन हो रहा, ये इसको पता नहीं होता मेरी शादी किससे हो रही ना। अच्छा इसको जब बताया मैं तो यार ये ड्रामे कहाँ, मतलब ऐसे पता चला कि भाई इसकी शादी, ये घूंघट जब उठाती है, हाँ मेरी शादी किससे हो रही। वो भी सस्पेंस सस्पेंस था, वो भी सस्पेंस था, किसी ने इसको बताया नहीं कि जब ये अपने दूल्हे को देखते, हाँ ये मेरा दूल्हा है। एक्चुअली अली उसमें मैं सबको तंग कर रही हूँ, फिर सबने मिलकर मुझे तंग किया। ये सीन था। बहरहाल अच्छा, आप क्योंकि आपने भी ईद में बिजी रहेंगे, ईद मतलब ईद से पहले कुछ टाइम बिजी रहे होंगे, तो आपने लास्ट एपिसोड नहीं देखे होंगे, तो YouTube पे हम जाके YouTube पे जाके KTN देखेंगे। एंटरटेनमेंट ऑन करके एपिसोड जरूर देखना और नीचे कमेंट लिखना कि मैं खुद डेली खूबसूरत देखता हूँ। देखने के लिए बोल रहे हो, धमकी दे रही हो। हूँ। मैं बोली मैं खूबसूरत हूँ, मैं खूबसूरत थी और खूबसूरत रहूंगी। तो मतलब एक कमेंट कीजिएगा, और मतलब ये है कि देखिएगा जरूर, क्योंकि जाहिर सी बात है पूरा जो मीडिया सिस्टम था वो कंप्लीट बिजी रहा है लास्ट के 4-5 दिनों में, तो एपिसोड और देखने का देखना तो टाइम ही नहीं लाज़मी मिला। बनता है। देखना तो लाज़मी इसलिए बनता है। बता रही हूँ कि YouTube आप पे जरूर सब कुछ देखिएगा। बड़े टैलेंटेड सारे लोग शामिल हैं इसमें। रमजान जैसे का ईद आखिरी की हिस्सा तैयारी बहुत होती busy है, हो फिर जाता है। रमजान जा रहा होता है तो ताकरातें आ जाती है, तो सही बात है, वो exactly, देखा वो नहीं बड़ी- चाहता उसको। बिल्कुल। ये बात है। एनीवेज बहुत episode। मज़ा आया काम करके, आप सबसे बहुत सीखा। मैंने तो बहुत सीखा क्योंकि मैंने इतना लंबा कैरेक्टर नहीं किया था। मैंने आप सबसे बहुत सीखा, बहुत एंजॉय किया, और सिंधी भी थोड़ी बहुत सीख ही जीती रही रहो, दूधो ना हो, कूदो ना हो। थैंक यू।
वाह और जी, शोभी अगला। वेठो आ शोभी एॾो तयार थी वियो ब्लैक एंड वाइट थी आयो आ फेरो न हिननि खे त तूं मां सुञाणे इन वधीक। हाँ, मां इन- कलर चले गए। हाँ, यको मां शोभीअ खे ॾिसां थी कलर त चले गए। मतलब कलर केड़ो क्यों भाई इतना रंगीन जमाना आ गया इतना कुछ वैरायटी आ गई आप ब्लैक एंड वाइट पे जा रहे HD का क्यों दौर लगा पड़ा है। क्या बात करी कसम से, मैं भी यही कह रहा था। मैंने कहा पुराना जितेंद्र बना हुआ है शोभी भाई। नहीं नहीं यार, वो भी कोई white बात कपड़े नहीं ज्यादा अपने पहनते मुंह थे ना मिट्ठू वो भी। मियाँ सब होते रहते हैं वो भी जैसे है। मैं भी अच्छी हूँ अरे जवाब दे सकता हूँ जितेंद्र भी हमारे दौर का है, जितेंद्र भी। माइक तो आपको रंगत भरी शाम में दिया जाता है उसके अलावा नहीं देंगे सदा ही। सजा है आपकी। और मोहित साहब भी हमारे साथ हैं बहुत जबरदस्त ड्रम बजा रहे हैं जैसे आप ड्रम बजा रहे हैं वैसे मैं झुलाए ला रही हूँ और अली भाई कह रहे हैं रुक जाओ अच्छा और ड्रम की रोक बीट लो। तेज थी ना झूलो तेज तो झूलो तेज थी। हाय हाय अली भाई कहते वाह 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 ड्रम- ऐसे ना हो जाता कहीं। इसीलिए मैं कल्चर डे पे बाहर नहीं जाती कहीं ऐसा न हो, ये थोड़ा इसको देख ले। भाई मां पैर ही है जोर लड़ो है पैर के। और जॉन हमारे साथ हैं जॉन बहुत जबरदस्त ढोल को पीटा है घर जाके तुमसे हिसाब लेगा अभी छोड़ रहा है क्योंकि अभी ट्रांसमिशन चल रही है वाह नाज़रीन गीत जो पेड़ो ॾाढो आहे उम्मीद आहे त तव्हां ॾाढो एंजॉय कंदा हूंदो पंहिंजे मिटनि माइटनि सां मज़ो कंदा हूंदो मज़े मज़े जा खाधा खाईंदा हूंदो एंजॉय कंदा हूंदो सभिनि मिटनि सां मिली करे न। ऐं होॾे बि डिश लॻे तो मूंखे तयार थी वई हूंदी अरे हाँ, मैरिन बिल्कुल, मैडम बिल्कुल। नैनीन बाजी जी की शक्ल तो बता केतरी रही है। तयार थी आहे केतरी मैं आप लोगों की जो है बातें एंजॉय कर रही हूँ माशाल्लाह। मेरी डिश तो काफ़ी पहले ही रेडी हो गई है, आप देख सकते हैं स्क्रीन पे। वाह। ये हमारा कुनाफा तैयार है। माशाल्लाह, माशाल्लाह। इसको हमने स्क्रीन पे देखे हम, बहुत अच्छा लग रहा है। थैंक यू। इसको थोड़ा ठंडा करेंगे और फिर आप सर्व करेंगे फ्रीज गैस इसको को। कितना टाइम कर सकते हैं अगर तकरीबन freeze 1 करना हो? घंटा आप इसको फ्रीज करें, क्योंकि ये जब स्टिफ होगा तो बिल्कुल ये जैसे केक की स्लाइस की तरह आप इसको फुल काटेंगे। पैक करके तो- फ्रीज करना है या नहीं ऐसे नहीं ही? बस ऐसे ही आप इसको फ्रीज कर दें। simply? ऊपर चाहें तो एक जो प्लास्टिक आता है क्लिंग फिल्म, उससे आप बस रैप कर इतना दें। ज्यादा जरूरी नहीं है कि आप नहीं। इसको मतलब बिल्कुल नहीं पैक नहीं बस करके आप ऐसे ही जैसे आपने बनाया है वैसे ही आप इसको फ्रिज में रख दें। 1 घंटा आधा घंटा जितना ठंडा होगा उतना अच्छा लगेगा जी। अब अच्छा इसको- अमूमन आजकल इसके साथ वैनिला आइसक्रीम के साथ भी सर्व कर रहे हैं क्रीम के साथ भी सर्व करते हैं। देखिए इसमें बहुत सारी वैरायटीज हैं, इसमें चीज़ भी डलती है और इसमें जो होता है एक ऊपर से शुगर सिरप भी डलता है। तो इसको जो प्रॉपर एक तरह से जैसे इसकी जो नीचे वाली लेयर होती है वो और जो ऊपर वाली लेयर होती है ये पूरी रैप होती है और इसके ऊपर से ना इसका चीनी का शीरा इस पे डालते हैं, क्योंकि जो अरेबिक डिशेस है ना उनके ऊपर शीरा ऊपर से जाता है जितनी भी उनकी स्वीट्स हैं। तो इस पे भी अगर आप चाहें तो शीरा डाल सकते हैं। हमने चीनी इस पे ऑलरेडी बहुत ज़्यादा डाली है तो इसमें ज़रूरत नहीं है। वैसे आपने ईद पे घर में क्या बनाया आज के दिन घर क्या बना के आई थी भाई आप? मेरे यहाँ तो सबकी बड़ी अलग अलग फरमाइशें होती हैं। शीर खोरमा तो अम्मी बनाती हैं, हमारी स्टैंडर्ड है। जबरदस्त। और मेरे हाथ की बिरयानी सब बहुत शौक से खाते हैं तो मैं बिरयानी बनाती हूँ। और बच्चों के लिए थोड़े केक्स बच्चे शौक से खाते हैं तो केक्स वगैरह घर में एंजॉय करते हैं। जबरदस्त जबरदस्त मतलब शेफ जी ज़िंदगी घर में शेफ वारी है मां सम्झो असांजी आहे पर न बाबा सभिनी ज़िंदगी तेल आहे सही। बिल्कुल बिल्कुल। न तो हाणे त माना तव्हांजी फैमिली हिते आहे। ओह, मैंने सेट पे भी खाना बना के खिलाया था तारीफ यार तारीफ सुनो मेरी आलू चिकन बनाया था ना तुमने? हाँ जी और बस यही बनाया था। रोटी बाहर से आई थी रोटी बाहर से थी, बहुत मजा आया। नहीं वो भी नादिया का तंदूर था। अब बोल देते तो इसमें क्या बड़ी बात है। सही भला हाणे माना फैमिली तव्हांजी हिते आहे पहिरां तव्हां बैचलर रहंदा हो तव्हां हाणे सिखियो। पचाईंदो आहियां कॾहिं कॾहिं घर में। हा इहो ई मां पुछण तो इन करे पचाईंदो आहियां कॾहिं कॾहिं घर वारी बीमार थी वेंदी, हाणे ज़ाहिर आहे। न न जॾहिं माना भाभी सेहतमंद हुई त हा, पोइ हा। न न कॾहिं चवंदा न मां पाण तव्हां मां पचायो? पाण शौक़ सां पचाईंदुमि। तव्हां परे थी बि त मां थो पचायां ईअं। ओके ये हुजन जान जमाण मर्द हल मामा हल अहिड़ी ॻाल्हि अकरम न साहब जी फोटोकॉपी कराए ॾी। आई मुंहिंजो मामो जॾहिं दिल चवे खणी वञासि आहे। अली भाई सारन- देखो, एक कहते हैं ना कि जीवन साथी, जब जीवन साथी हुआ तो उसका साथ बढ़ाना चाहिए। बिल्कुल बिल्कुल अरे मैं ये लोग पता नहीं क्या समझते हैं, घरवाली को गुलाम बना के रखते हैं कि नहीं। हमने घरवाली को दोस्त बना के रखा है। दोस्त होते हैं ना, देखो यार तू सिंधी में जैसे यार थोड़ो परे थी भी तो माँ करे बैठा। ये एक जबरदस्त। दफा फिर से रिपीट करें ताकि सब कान खोलकर सुन रहे। नहीं मैं तो ये सबको कहता हूँ, ऐसी आवाजें हमें नहीं आती। ये सच्ची- हम दोस्त बना के रखो ना दोस्त। तो वो दोस्त तो फिर जीवन साथी क्यों? दोस्त हम बना लेते हैं मसला नहीं है पर ये वाला काम नहीं होता कि तुम छोड़ो मैं कर लेता हूँ। न बंदे को सच्चा होना चाहिए यार। देखो बात
बात ये नहीं, छोड़ने हालांकि की बात वो नहीं होती, साथ कि भाई आप अगर एक बंदा खाना बना रहा है तो दूसरा बंदा टेबल हाथ लगा हाथ दे, बटाना ये चाहिए। हाथ बटा बात। दे। एक बंदा खाना क्या बात है, हाथ बटाना चाहिए। बर्तन उठा के रख दें, शोभी लगा शोभी हाथ शोभी बटाना साहब चाहिए, का हाथ जवाब बटाना सुनिए। चाहिए, काम में हाथ बटाना काम चाहिए। में हाथ बटाना चाहिए और बरकत उसी में मैं होती अगर है। काम में हाथ बटाऊंगा ना तो वो मुझे खुद बोलेगी कि अल्लाह का वास्ता है छोड़ दे, तो और बिगाड़ेगा। ये बात, ये जो चीज करते हैं ना कि मतलब पूरा किचन एक हाँ। लगता है कि अभी शिफ्ट करके आए किचन को हम लोग, फैला देते हैं वो सारा। ऐसा और किचन इसी बन किचन जाता की है। ख़ुशी में नाज़रीन ईद जो पहिरियों ॾियारो हले पियो वियो, असांजी ट्रांसमिशन अञा जारी आहे, केॾा बि न वञिजो, असां सां गॾु रहिजो। हींअर हाज़िर थियो था नंढड़े से ब्रेक खां पोइ। वेलकम बैक, वेलकम बैक, वेलकम बैक। ऐं सभिनी खे दिली 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 ईद मुबारक KTN जी तरफ़ां, असां सभिनी जी तरफ़ां, ऐं जेके ॾेह पर ॾेह में असांखे ॾिसनि था उन्हनि सभिनी खे ईद मुबारक। ऐं ईद मुबारक सां गॾु गॾु अञा असांजा ईद जे 3 ॾींहं ते शायदि मुंहिंजो ख़्यालु असांजो अञा हलणो आहे ड्रामो, त ज़रूरु हाँ। ॾिसजो, हुनजो फीडबैक बि ॾिजो असांखे। लाज़िम आहे, हा, छो जो छो त असां लास्ट जेकी एपिसोड महिनत त उहो ई कई हलणियूं आहे ऐं सॼे रमज़ान में तव्हां असांखे एतिरा ज़बरदस्त कमेंट कया आहिनि, ऐं मतिलबु जंहिंमें तनक़ीद बि हुई ऐं कुझु ॻाल्हियूं हुयूं, उन्हनि खे असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॼु तव्हां तनक़ीद कयो था, असां उन्हनि खे सुधारींदासीं। असांजा डायरेक्टर, एडिटर, जेके स्टाफ आहिनि, जेकी मैनेजमेंट आहे, उहे कमेंट रीड कंदी आहे, त उन्हनि खे ज़रूरु 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 सुधारींदी। ऐं उहे जेकी नयूं शयूं तव्हां कुझु आइडियाज़ बि ॾिना आहिनि उन्हनि ते बि अमल कयो वेंदो। ऐं हिकिड़ी नंढड़ी कोशिशि हुई त सिंधी चैनल ते उर्दू ट्रांसमिशन हले थी ऐं उनखे तव्हां केतिरो लाइक कयो था। कुझु अहिड़ा ई कमेंट बि हुया, मां जहिड़ा जेके वांदा सांदा हुया उहे बि कनि पिया, त का ॻाल्हि न आहे, थींदो रहंदो आहे। नंढड़ी कोशिशि हुई ऐं कोशिशि जेकी आहे कामयाबीअ जी कुंजी हूंदी आहे, त इंशाअल्लाह ताला छा चइबो आहे, असांजो प्रोजेक्ट कामयाबु थियो आहे। ऐं वधीक तव्हां जेके दुआऊं कंदव ऐं उन्हनि ते कमेंट कंदव सुठा सुठा, असांखे वधीक ख़बर पइजी वेंदी। बिल्कुलु, ऐं मुंहिंजी तारीफ़ सभिनि खां वधीक थी आहे, इन करे मुंहिंजे लाइ दुआ कजो त मूंखे नज़रूं न लॻनि, ऐं मुंहिंजे लाइ ख़ासि दुआ कजो। जी, तव्हां कुझु चओ पिया? मैं कह रही थी कि और सोनिया कैसी हो, मैं ईद ठीक कैसी हूँ। गुजरी? यहाँ लोग बहुत जलते हैं मेरे से, हाँ मुझे मैं लग रहा है। बता, वो पीछे इधर इधर पूरी लाइन देखोगे ना, इधर ये अच्छा, पूरे पूरे सब जल जलते रहे हैं हैं। मेरे से। हाँ हाँ, मुझे नजर आ feel रहा हो है। हैं, ये मां नज़र आ रहा है। लाइन उधर वाली इधर वाली तो नहीं ये बता दो। ख़ैर असांजो ॾाढो ज़बरदस्त टाइम रहियो, जेको असां ऑन दी सेट उते रहियासीं या हिते रहियासीं ऑन दी सेट। ख़ैर KTN सां त मुंहिंजो त ख़ैर नंढपण जो वास्तो आहे, ऐं सोनिया खे बि सुठो लॻो हूंदो KTN ते बहुत- कमु बहुत करे, अच्छा लगा, बहुत ऐं जेको मजा हुनखे आया काम फीडबैक मिलियो हूंदो उहो बि हुनखे सुठो लॻो हूंदो। ऐं अभी तक सारनि कोई खे वहाँ का इसने बात की, कोई फीडबैक आया है अभी तक कोई? नहीं बाकी फीडबैक मतलब तो जो जारी मतलब बात है। तुम्हारा एक वहाँ का उर्दू Circle साइड है। का जो सर्कल है, हाँ बिल्कुल, उसमें किसी ने देखा होगा, कमेंट्स किए हों? नहीं सबको पसंद आ रहा है क्योंकि एक थोड़ा फनी है। आपको पता है कितने स्ट्रेस वाला टाइम चल रहा है, महंगाई, लोग तंग आए हुए हैं, तो कुछ भी जो फनी आता है तो लोग उसको एडमायर करते हैं। और हमने इतनी मेहनत भी ऐसे की है। महंगाई के हिसाब से तो जिक्र था कि इसको आ जाओ लूट लो, किराए पे दे दो, रेंट में महीने का खर्चा गुजर जाएगा। वो महंगाई का बहुत जिक्र हन्ना भी तो कर रही थी, मेहमान आ गए थे तो वही, इतनी वही। महंगाई की अच्छा, वजह उनमें से से किसी ने मेरी तारीफ की, मेरे कैरेक्टर की? मुझे लगता है हम आपकी तारीफें करते रहते हैं। मजाक- नहीं, मैं वैसे ही पूछ रहा था। एक actually। प्रोग्राम बनाया जाए जिसमें इसकी तारीफ की जाए, अली रजा कटबर तारीफ डे, वो हम चलाएंगे 24/7, उसको चलाते रहेंगे, बस यही बंदा होगा, हम तो नहीं चलो आएंगे। अली रजा को छोड़ें, अली रजा भाई से आप सुनते हैं कुछ। अली रजा अली भाई रजा भाई मतलब जो भी सुनाते हैं कमाल सुनाते हैं। उधर से हमारी शेफ है महरीन, उनकी मैं फ़ैन हूँ, इधर मैं इनकी फ़ैन हूँ, इधर इनकी छोटी सी फ़ैन हूँ, इधर भी मैं फ़ैन हूँ, मतलब मैं फ़ैन हूँ। ऐसी कभी बनने ही नहीं देते मुझे ये लोग। जी सर। मैं आपको अब हम एक धमाल कर रहे हैं। हाँ, मैं चाहता हूँ कि मौला की मैं आए, कहीं आए। भी जब हम शो के ख़त्म पे जा रहे होते हैं क्या या बात है। मेरी तरफ से वो लास्ट परफॉर्मेंस होती है, अरे आप तो मौला, ये मैं- मौला की धमाल जी 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 जी,
तो मैं मौला के धमाल से इसको करना वाह चाहता हूँ। वाह बिस्मिल्लाह। हो हो देरे रे ना देरने ना जंगल पहाड़ कहते हैं ना दयाली अली जंगल पहाड़ कहते हैं ना दयाली मुश्किल को मेरी हल करो मुश्किल कुशाली पहले मैं मुश्किल में था पहले मैं मुश्किल में था अब मुश्किलें मुश्किलों में है कैसा बदला है नजारा जाली कहने के बाद लाल मेरी पत तकियों बला झूले लालण लाल मेरी लाल मेरी पत रखियो बला झूले लालण सिगड़ी दा सैवड़ दा शाबाद कलंदर अली दम दम दे अंदर हुसैनी लाल कलंदर सुबानी लाल कलंदर अली नसनत के अंदर अली लजपाल कलंदर झूले लाल कलंदर लाल कलंदर लाल कलंदर ओ लाल मेरी लाल मेरी हरदम तेरा तेरी सैर होवे हरदम तेरा तेरी सैर होवे नाम अली 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 मौला अली 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 मौला अली 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 इमाम मना तो मन गुलाम अली 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 इमाम मन तो मनम गुलाम अली हजारों जान गिरामी फिदाए नाम अली नाम अली बेड़ा पार लगा झूले लालड़ सिंगड़ी दा सैवड़ दा सखी शाबाश कलंदर दम मस्त कलंदर अली दम दम के अंदर हुसैनी लाल कलंदर शिवानी लाल कलंदर समादम मस्त 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 कलंदर अली दम दम के अंदर हुसैनी लाल कलंदर शिवानी लाल कलंदर अली दम दम के अंदर अली अली मौला अली 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 मौला अली 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 मौला अली अली समादम मस्त कलंदर समादम मस्त कलंदर समादम 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 समादम
वाह 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 जबरदस्त माशाल्लाह 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 जबरदस्त 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 हाय 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 मामू अरे मामू नहीं यार बोल। मां भला यही को नहीं सुनना चाहते मां। ईद जे ॾियारे जे हिसाब सां को मैसेज ॾेई छॾियो अॼु ईद जो ॾींहुं आहे जीअं त तव्हां असांजो ई प्रोग्राम ईद प्रोग्राम ॾिठो मासूम मोहबतनि जे हवाले सां ॾाढो सुठो ड्रामो बि हुयो ऐं उर्दू ड्रामो हुयो हेॾनि हेॾनि फ़नकारनि सां गॾिजी करे कमु कयोसीं ॾाढा सुठा फ़नकार आहिनि उर्दू जा ऐं असां बि हिन सां गॾु कमु कयोसीं नादिया बि हुई अली भाई बि हुयो ऐं असांजी हिकिड़ी अदाकारा जेका मुंहिंजी तमामु फेवरेट अदाकारा आहे मुमताज़ कमल साहिबा हिन महिल अलाए किथे आहे हूंदी त हैदराबाद पंहिंजनि बचड़नि सां पर कोन आई आहे ईद ॾींहुं वरी बि हुनखे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि तव्हांखे ईद मुबारक हुजे मां तव्हांखे इलाही मिस थो कयां तव्हां कोन आयो सेट ते हुजो त ॾाढो मज़ो कचे हा बहरहाल मां सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं ॾियूं ॿीहर ईद जूं ईद जे ॾींहं ते सभु नफ़रतूं विसारे छॾियो मोहबतूं कयो प्यारु कयो ऐं प्यार जी दुनिया आहे अलाए केतिरो इंसानु जीअरो रहंदो तंहिं करे नफ़रतूं ख़तमु बहुत वधाए महिरबानी तव्हांजी वाह 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 जबरदस्त सोनिया आप भी ईद का मैसेज दे दें। बिल्कुल मैं भी यही कहना चाहूँगी कि ईद जो है वो इसका नाम ही मीठी ईद है, तो प्यार मोहब्बत की सबसे बातें करें, प्यार फैलाएं, नफ़रतें जो दिल में उनको दूर कर दें। और सबसे पहले कि मैं KTN का और अनवर भाई का और आप सबका जितने हमारे सिंधी आर्टिस्ट हैं उनका बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगी कि आप लोगों ने हम उर्दू आर्टिस्ट को सिंधी प्लेटफॉर्म पर जो है वो काम करने का मौका दिए। बस अपना ख्याल रखिए, अपने जो इर्द गिर्द लोग हैं उनका ख्याल रखिए और ईद मुबारक। आर्टिस्ट हिंदी उर्दू नहीं होता है आर्टिस्ट आर्टिस्ट होता है। आर्टिस्ट होता है। फिर भी हिंदी देखिए वो एक नहीं, तो ड्रामे है ना, एक देखिए, बाउंड्री तो बनाई हम होती है ना। पंजाबी में ड्रामा करते हैं, पंजाबी में भी काम करते हैं, सराइकी में भी काम करते हैं, मेमनी में भी बात कर मेमनी ड्रामा देखो मेमनी भी ड्रामा किया हमने, पंजाबी भी ड्रामा किया है और मैं सराइकी भी ड्रामा किया है मैंने। सच्ची बात है उर्दू भी करते रहते हैं, इसमें क्या है। अब हम सिंधी हमारे को छाप लगा दिए कि आप सिंधी हो, नहीं। ऐसा नहीं है भाई, हम सब ज़बानें बोलते हैं, लेकिन ये है कि सिंधी से काम करके नहीं आर्टिस्टों से काम करके। नहीं बात ये ना कि KTN जो है वो एक KTN सिंधी चैनल है, चैनल है, चैनल को ही तो हम काम थैंक कर यू। रहे सिंधी हैं। चैनल का मैं कहूँगी कि सिंधी चैनल नहीं सॉरी KTN का मैं ये कहूँगी कि KTN ने हमेशा उनको चांस दिया है जिनको सबने रिजेक्ट किया है, ठीक है, सही। चाहे वो कोई भी जबान हो। इस वक्त भी जो इस प्रोजेक्ट के हिसाब से बात तो नहीं करनी चाहिए, ईद का टाइम है, लेकिन मैं एक छोटी सी बात कहूँगी कि अभी जो इतनी लंबी लंबी तनकीदें चल रही थी, जाहिर सी बात है हम भी सोशल मीडिया पे कनेक्टेड हैं, तो उसके हिसाब से जब वो तनकीद चल रही थी कि सिंधी चैनल KTN का लोगो और उर्दू ड्रामा, तो कुछ लोगों को हजम नहीं हो रहा था। वो कहते हैं ना कि बंदा एक पहुंच नहीं सकता, वो फिर किसी के ऊपर कुछ भी बोल सकता है, लेकिन ये है कि हमने एक कोशिश की है, KTN ने हिकिड़ी नंढड़ी कोशिश कई आहे। हमेशह खां तव्हां चवंदा रहंदा आहियो त धाड़ेलनि खां निकिरो, हिननि खां निकिरो, हुननि खां निकिरो। जॾहिं तव्हांजे लाइ हिकु नई शइ क्रिएट करे पेश कई वई आहे त उनखे त तव्हां एक्सेप्ट कयो, बिल्कुल तव्हां उनखे रिजेक्ट था कयो त न ॿी ॿोली बि न हुजे, हीअं बि न हुजे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां अगरि कराची जी लोकेशन ॾेखारींदासीं, कराची जा माण्हू ॾेखारींदासीं त असां वटि हर ॿोली हिते सर्वाइव करे थी, हर ॿोली हिते रहे थी। असां अॼु उर्दू सां गॾु कमु कयो आहे, KTN उर्दू खे चांस ॾिनो आहे त KTN पंजाबी खे बि चांस ॾेई सघे थी, KTN पश्तो बि ॻाल्हाईंदी असांखां, इंशाअल्लाह। मां बलोची ड्रामे में सिंधी थी ॻाल्हायां, मूंखां बलोची बि ॻाल्हाईंदी, त इन करे ॿोलीअ KTN मूंखे एक्टिंग यादि अची वेंदी आहे। बसि ॻाल्हि इहा आहे त ॿोली न हूंदी आहे ऐं KTN हर ॿोली खे गॾु खणी हले थी, उनखे एक्सेप्ट कयो, हुन सां गॾु थी हलो। मैं बहुत बोलती हूँ तो उसके साथ सारंग जी अरे जो मैं आगे हूँ, जी, जी। अगले साल इलेक्शन में वोट इसको देंगे। मैं ये कहना चाहता हूँ कि KTN ने जो है ना हमेशा मेरिट पे टैलेंट प्रमोट किया है। बिल्कुल वो टैलेंट आया सामने, मतलब यहाँ पर कोई मैं 8 साल 7 साल से आ रहा हूँ मैं, और जब मैं कुछ भी नहीं था तब भी KTN ने ही मुझे बुलाया। आज बहुत कुछ काम कर लिया है, बहुत लोग जानते हैं, और तब भी मतलब KTN पे आता हूँ तो मैं ये फील नहीं करता कि जैसे मैं आज भी देखता हूँ कि ये नए टैलेंट जो है ना, उसको जो मेरिट पे जिसके अंदर टैलेंट है वो सामने बैठा होता है हमारे, वो ये नहीं देखते कि यार कितनी PR है, कौन है यहाँ पर, ऐसा नहीं है। तो KTN के लिए तो भाई तालियां होनी चाहिए इस बात पे, बिल्कुल पूरे नेटवर्क के लिए। यहाँ पर मैंने टैलेंट देखा है मैंने। जिथे सिंध गॾिजे थी, इधर मैसेज ईद जो मैसेज हुआ था भाई, आप सब लोग को सबसे पहले तो सिंधी सारंग प्लीज
इते सिंधी थी वञे थोरो तो अच्छा ईद जो मैसेज इहो आहे तव्हां जे लाइ त भाई सभिनीनि खां पहिरियों त ईद मुबारक ऐं पंहिंजे घर वारनि सां फैमिली सां जेको मौक़ो मिलंदो आहे असांखे ईद ते पूरो साल रुगो बसि जॉब 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 घर जी फिकर हे हिननि जी हुननि जी सभिनी जी फिकर रहंदी आहे बसि ईद ते असांखे जेको मौक़ो मिलंदो फैमिली सां ईद मल्हाइण जो बसि उहो मल्हायो ऐं ॿारनि सां बच्चनि सां सभिनि सां भाइरनि सां भेणुनि सां माउ पीउ सां उन्हनि जी इज़त कयो उन्हनि सां बसि रिस्पेक्ट सां ईद मल्हायो ऐं मिठी मिठी ॻाल्हियूं कयो उन्हनि सां बाक़ी पोइ तव्हां सभिनीनि खे ईद मुबारक मिठी मिठी गालियूं करे दिल जी, अली रज़ा भाई। चुराए जी। भैया। आप क्या हाँ मैसेज बिल्कुल देना बिल्कुल चाहेंगे? मैसेज देना चाहूँगा। सारी चीज़ें भूल के जो भी मुल्क के हालात चल रहे हैं ये सब भूल जाएं और ईद को मनाएं। हम समझ सकते हैं कि पाकिस्तान में हालात जिस तरह के चल रहे हैं बड़ी परेशानी है, बड़ी महंगाई की परेशानी, बहुत सारी दूसरी परेशानी भी, हालात बड़े ख़राब हैं। लेकिन ईद का मौका ऐसा है कि घर वालों के साथ सब चीज़ें भूलने के बाद ईद मनाएं खुशी के साथ, सब चीज़ें भूलें, सारी टेंशनें दूर रखें। नाम ही खुशियों का है। हाँ, खुशियों के साथ ईद मनाओ, सारी टेंशनें दूर रखें, ये मैसेज देना चाहता हूँ। ऐं नाज़रीन इहो हुयो अली रज़ा भाई जो मैसेज। ऐं महरीन बाजी की शक्ल बता रही है कि उनकी डिश तैयार हो चुकी है। हाय इतनी अच्छी लग रही है क्या? हाँ नहीं, आपके चेहरे पे जो सुकून तसल्ली, मतलब आप काम से फारिग होकर बैठी है ना। मैं आप लोगों की बातें भी इंजॉय कर रही हूँ और मेरी डिश भी तैयार है और मैं चाहूंगी कि ये हमारे गेस्ट के लिए रखें ताकि जी वो भी बिल्कुल, enjoy बेशक करें। भिजवा दीजिए यहाँ टेबल पे। आ जाए, डिश हमारी रखें। बिस्मिल्लाह। तेरी राहों में खड़े हैं दिल वाह, वाह। थाम के हम जबरदस्त। हैं दीवाने तेरे। शक्ल तो बहुत हाय, हाय। खूबसूरत लग रही है महरीन बाजी, वाह वाह जबरदस्त, थैंक यू। जल्दी जल्दी बेहतरीन। ऐं नाज़रीन ट्रांसमिशन KTN जी ईद जे पहिरें ॾियारे जी जेका आहे उहा अञा जारी ऐं सारी आहे। अली भाई हिकिड़ो मिनट, मैं महरीन आपी का पुछंदसि त आपने हमारा ड्रामा देखा मासूम मोहब्बतें पता नहीं। या नहीं? नहीं नहीं। नहीं आपने देखा सुना? तो YouTube पे जाएं, KTN एंटरटेनमेंट लगाएं हाँ। और उस पर जरूर देखें, जरूर देखें। बिल्कुल बिल्कुल। और मैं उर्दू में जरूर फिर क्यों नहीं देखूंगी। देखा आपने? नहीं, मैं एक्चुअली पूरा रमज़ान ट्रांसमिशन में बिजी थी तो हो सकता है तो मुझे। अब आप देख लीजिएगा चलिए, आराम से। और मुझे खुशी हुई बिल्कुल। आपने बहुत अच्छी बात की कि आर्टिस्ट जो है वो उर्दू, सिंधी और पंजाबी से नहीं जाना जाता, वो अपने टैलेंट से जाना जाता है। बिल्कुल बट आपको जो प्लेटफॉर्म दिया जाता है ना, आपको उसका हमेशा शुक्रगुजार रहना चाहिए। बिल्कुल। क्योंकि मैं खुद भी उर्दू स्पीकिंग हूँ, लेकिन मेरी फ़र्स्ट अपीयरेंस जो रही है वो KTN के थ्रू ही रही है। फिर उसके बाद मैं दूसरे प्लेटफॉर्म्स पे गई हूँ। तो आपका जो भी ज़िंदगी का फर्स्ट स्टेप होता है उस पे आपको बड़ा थैंकफुल रहना चाहिए। और बिल्कुल। KTN के लिए इसलिए मैं कहती हूँ कि हमें KTN का शुक्रगुजार होना चाहिए वाह। कि हमें। उर्दू का था, मैं बेसिकली हिंदी स्पीकिंग हूँ। मेरा PTV का पहला ड्रामा उर्दू जी। ड्रामा, उर्दू सीरियल थी सीढ़ियाँ। ओके। उसमें मैंने ज़ाहिर काम किया था। तो हाँ। मेरा ऐसा नहीं है कि मैं सिंधी हूँ तो उर्दू ड्रामे में सब करते रहते बिल्कुल हैं। बिल्कुल और ऐसा नहीं सोचना चाहिए ये सिंधी अदाकार है, इसको उर्दू में नहीं लेना चाहिए। क्या है? बिल्कुल बिल्कुल, क्योंकि ये देखिए हम जहाँ हम सिंध में हैं, लेकिन हम यहाँ पे सिर्फ सिंधी नहीं बोलते हैं। हमारे जो पाकिस्तान है वो जो सारे सूबों को अगर हम मिलाएं तभी पाकिस्तान बनता है, जिसमें सिंधी, पंजाबी, बलोची हम सब एक ही हैं। तो उर्दू ये गुलदस्ता है एक जिसमें जो बिल्कुल। सारे फूल हैं, सारे कोई उर्दू है, कोई पंजाबी है, कोई जी। बंगाली है, सब लोग यही जो यहाँ रह रहे हैं, खूबसूरती कोई है। पंजाबी है। ये गुलदस्ता है फूलों का। अगर जी। ये सब मिलके रह रहे हैं ना, ये इसको पाकिस्तान कहते हैं। और बिल्कुल मोहब्बत से रहें ये सब। मैं तो ये कहता हूँ भाई मोहब्बत से रहें, ये आपके लिए पाकिस्तान जन्नत है। अगर मोहब्बत में न रहेंगे तो फिर ये दोज़ख बिल्कुल बनता है। बिल्कुल। जी ॾाढी सुठी कचहरी हली रही हुई। हाँ, ज़ाहिर है भाई, मैं तो नाज़रीन, बोलूंगा ना, मैं तो जो अकरम साहब इजाज़त आहे? ॾाढी ज़बरदस्त कचहरी हली रही ॾाढी हुई ज़बरदस्त जी। कचहरी हली रही हुई ऐं ईद जी ट्रांसमिशन अञा जारी ऐं सारी आहे KTN जी। असां तव्हां खां इजाज़त वठंदासीं, इन खां पोइ असां माना असां हलिया वेंदासीं तव्हांखे जॉइन कंदा बाख पीरज़ादा ऐं मज़हर सेठार। ऐं बसि ख़ुशि रहो। नहीं न गढ़ में हूंदा नया मेहमान। इजाजत शोभी साहब, मुझे भी देखा करें जरा। इतना इजाजत इधर मेकअप नहीं, किया है। इजाजत इधर से होगी जब एक बार हम तो जा कलाम रहे हैं, सुनेंगे। हम आपको अलविदा कह के जा रहे हैं, तो हमें भी देखें। थैंक यू सो मच, आपने हमारे साथ इतना जबरदस्त आपकी बड़ी मेहरबानी, बाजा आपने बर्दाश्त किया। बजाया। आपकी बड़ी मेहरबानी, ईद के दिन भी आपको बर्दाश्त करना पड़ा। और मुहित साहब आपका भी बहुत शुक्रिया, आपने जैसे जैसे ड्रम बजाया मैंने वैसे वैसे झूला हिलाया। और जॉन तुमने भी बहुत पीटा है भैया, आज इसको बहुत पीटा है, इसको घर जाके आराम से सुला देना।
ठीकु आहे नाज़रीन, जिथे बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो, ईद जे ॾींहंनि खे ईअं ई इंजॉय कंदा रहो असां सां गॾु ऐं KTN सां गॾु। अचो त अहिड़ो ख़ूबसूरत कलाम था ॿुधूं। हिकिड़ो माण्हू मोतियो दाणू हिकिड़ो माण्हू मोतियो दाणू हिकिड़ो माण्हू मोतियो दाणू हिकिड़ो माण्हू मोतियो दाणू मरण में हिकु माण्हू अजमेर जो रण मरण में हिकु माण्हू अजमेर जो रण जी अखियां होयो मोतिया जी अखियां होयो मोतिया हिकिड़ो माण्हू मोतियो दाणू हिकिड़ो माण्हू मोतियो दाणू ओ साबू बिठल आहे पर मुंहिंजो कातिल आहे ओ साबू बिठल आहे पर मुंहिंजो कातिल आहे ओ सब जो यादिल आहे पर मुंहिंजो कातिल आहे ओ सब जो यादिल आहे पर मुंहिंजो कातिल आहे कजी किया किथोयो किया किथोयो कजी किया किथोयो किया किथोयो हिकिड़ो माण्हू मोतियो दाणू हिकिड़ो माण्हू मोतियो दाणू हिकिड़ो माण्हू मोतियो दाणू हिकिड़ो माण्हू मोतियो दाणू अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मज़र ईद जो भलाड़ो ॾींहुं पुरमसरत मौक़े ते असांजे नाज़रीन खे बि ईद जूं वाधायूं, तव्हांखे बि ईद मुबारक। ख़ैर मुबारक। तव्हां जेके इन वक़्तु असांखे ॾिसो पिया, सो ईद जूं लख खोड़ सारियूं तव्हांखे मुबारक हुजनि। ऐं रमज़ान शरीफ़ ईद रोज़ा, वरी उन खां पोइ रोज़ सहरी, वरी इफ़्तारी, वरी सहरी ट्रांसमिशन, वाह वाह ज़बरदस्त। सभु कुझु करे वरी केॾो ईद ख़ूबसूरत। वारो माना हिकिड़ो मज़ो आहे न, उहो तव्हां माना सभु रोज़ा रखियासीं। तव्हां रोज़ा रखिया? बिल्कुलु बिल्कुलु रोज़ा रखिया, ऐं ॾाढा सुठा रोज़ा गुज़रिया। सुठा गुज़रिया, ख़बर ई न ऐं ईद हूंदी उन्हनि जी आहे, रोज़ेदारनि जी। बिल्कुुलु। हीअ ईद तव्हां घणा ऐं रोज़ा चयो वेंदो रखिया? आहे, मुंहिंजा अलाह जो शुक्र आहे सभु रोज़ा वेंदा आहिनि। सभु हुया? हा। माशाअल्लाह माशाअल्लाह। सभु जेके रोज़ा रखंदड़ हूंदा आहिनि न, उन्हनि जे चेहरे ते जेको नूर हूंदो आहे, वरी ईद जे ॾींहुं ईद मिलंदी आहे, वरी ईदी बि मिलंदी आहे। तव्हां ॾिनी आहे? ॾींदे कोन्हे हिन वक़्तु? मां वठंदी आहियां, मूंखे मिलंदी आहे। बसि कॾहिं खां त पेट वठण ॾेढ ॿी बि आहे न? जमा बि कंदी आहियां। छा कंदा आहियो? जमा कंदी आहियां। वरितो छा में? ईदी वठी जमा कंदी आहियां, पोइ? वरी पोइ उन मां पोइ छा? वरी ॿिए साल जी ॿी ईदी वठी वरी उहा बि हुन में सिर्फ़ु जमा ई कंदा ॾींदा आहियो तव्हां? मज़ो आहे न, इहो ई त इंजॉयमेंट आहे न। वाह, त नाज़रीन खे बि मूंखे पूरो यकीन आहे, जेके नंढड़ा नंढड़ा ॿार वेठा आहिनि, इहे छा ज़रूर पाण नंढो ॿार सम्झूं छा माना कीअं? असां बि ॿार आहियूं ॿार, न, दिलि माशाअल्लाह। तो बच्चा आहे जी। दिल तो बचाए माशाअल्लाह। बिल्कुलु। ज्वेलरी बोली सफ़ा सुठा हाँ, सुठी पाया आहियो, बिल्कुलु। कपिड़ा ॾाढा सुठा पाया आहियो। वाह, ईद है भला। हा ईद माशाअल्लाह। ईद जोड़े सां, कपिड़नि सां, रंगनि सां, ख़ुशियुनि सां, ईद खाधे पंहिंजनि पीते सां, ईद पंहिंजनि, ईद पंहिंजनि बिल्कुलु, सां, मिटनि माइटनि सां। ईद माइटनि सां, ईद दोस्तनि सां, ईद पंहिंजनि प्यारनि सां। वरी जेके परे परे रहनि था, जेके के दुबई में, सऊदी में, दुनिया में जिते बि रहनि था, उन्हनि खे बि ईद जी खोड़ सारियूं वाधायूं हुजनि, खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। ऐं तव्हां मानी वानी पचाईंदो? छा पचायो अॼु भला? मां सयूं पचाई आहियां, कहिड़ियूं मिठियूं? मिठियूं सयूं। ईद जे ॾींहुं मिठो, छो त ईद जंहिं ॾींहुं हूंदी आहे, ईद जो मतिलबु त मिठो।
असां पर मिठे जा ॾाढा शौक़ीन मिठाण हूंदी आहे, मिठे जा शौक़ीन। ऐं जॾहिं चवो न ज़िंदगीअ जी मिठाण हा जेका आहे उहा पंहिंजनि सां मोहबत आहे। बिल्कुलु ऐं ईअं ई मोहबत जा जेके मां सम्झां थी त असांजा ॾिठो वञे त मिसाल हिकिड़ी ज़िंदगीअ जा जेके मिसाल मोहबत जा हूंदा आहिनि, उहे रिश्ता जेके असांखे ब्लेसिंग्स जे तौर ते मिलंदा आहिनि। हिकु ऐं रिश्तो ईअं ई blessing वरी- आहे, ऐं हिकु ईअं ई रिश्तो मोहबत blessing पाण बि ॾाढी मासूम थिए थी। ऐं मासूम मोहबत मां कुझु तव्हांखे बिल्कुलु यादि अचे उन ते थो? बि ॻाल्हाईंदासीं। मेहरीन बि असां सां गॾु आहे। मेहरीन माशाल्लाह बहुत अच्छी लग रही हैं आप, और आज कभी मौका मिला नहीं तो आपको ऐसे आज प्रोग्राम में बोल दूं, बहुत अच्छी लग रही हैं आप। बहुत बहुत शुक्रिया। हमेशा अच्छी दोनों लगती भी हैं आप। बहुत अच्छे लग रहे हैं। एक्चुअली ईद का मौका ही अच्छे लगने का होता है, और ये मीठी ईद पे नहीं, वैसे भी आप अच्छी लगती है पूरे रमजान में ना। ट्रांसमिशन में माशाल्लाह आमिर शाह और किरण अब्बासी, आप लोगों का जो कॉम्ब है वो बड़ा मजेदार है। बहुत बहुत शुक्रिया। ज़बरदस्त और बहुत ज़बरदस्त आप खाने बना के, लजीज खाने बना के हमें बहुत सिखाती हैं, शुक्रिया। रेसिपीज बताती हैं। तो आज क्या बता रही हैं, क्या पका रही हैं? कौन सी भाई रेसिपी? हमने अपनी एक जो रेसिपी स्टार्ट की, मीठे से स्टार्ट की, अब वो हमने कुनाफा बनाया। और अब जो हम रेसिपी बनाने जा रहे हैं, हम बना रहे हैं नसीम मसाले से चिकन कोरमा। क्योंकि आपको पता है ये वाली जो रेसिपीज़ होती हैं ईद की, बिरयानी, कोरमा और इस तरह की तंदूरी चिकन, ये बड़े ही स्पेशल मज़ेदार। डिशेस होती हैं और ये ईद के मौके पे मस्ट बनती हैं। अरे वाह। ऑल्दो हम इन्हें साल खाते हैं, लेकिन ईद के मौके पे ये वाली डिशेस ज़रूर होती हैं हर घर बिल्कुल। में। तो हम बना भी रहे हैं। हमारे साथ जिन स्पॉन्सर्स का ताउन है वो है शफ़क़ कुकिंग ऑयल। और शफ़क़ कुकिंग ऑयल मार्केट में एक नया ब्रांड है जिसमें विटामिन ए, डी और ई के साथ कोलेस्ट्रॉल और ट्रांस फैट फ्री है, और ये इजीली अवेलेबल है मार्केट्स में। इसकी टिन पैक में, बॉटल्स में, पाउच में आसानी से दस्तयाब है। इसके साथ साथ इसमें ओमेगा 3, ओमेगा 6 की क्वालिटी भी शामिल है, और ये हीक से बिल्कुल पाक है। उसके साथ साथ मज़र में थोड़ा सा टाइम और पन्ने हमारे पास भी है। हाँ, हमें भी कुछ बोलना है। ये शेफ़ की पॉइंटर्स हैं जो कि बड़े मस्त जी जी हैं बहुत पढ़ने। जरूरी है, बिल्कुल बोलें। और आपको पता है कि सारा रमज़ान ये हमारे साथ थे स्पॉन्सर्स, तो ये भी हमारे फैमिली मेम्बर्स हैं और इनका ज़िक्र, इनकी तारीफ़ करना बहुत ज़रूरी है। हमारे साथ जिसका ताउन है बेक पार्लर्स, द पास्ता एक्सपर्ट, जो कि वैरायटी है इनकी सॉसेस में, इनकी ह्यूज रेंज है जिसमें इमली चिली है, चिली गार्लिक है, टोमेटो केचप है। इनकी जी सेवइयाँ आप ट्राई करें, बहुत ज़्यादा अच्छी हैं। आज जो हमने मीठा बनाया है वो बेक पार्लर की सेवइयाँ यूज़ की हैं। पाकोला मिल्क जो कि बहुत ही मज़ेदार, लजीज, और इसका फ्रेश प्योर नेचुरल जो टेस्ट है आप अपना खानों में भी इंजॉय कर सकते हैं, और वैसे भी अपने हेक्टिक रूटीन में इसको इस्तेमाल कर सकते हैं। इसकी पैकिंग बहुत ही लाजवाब है, इसको ख़राब होने से बचाती है। उसके साथ साथ हमारे पास है लाजवाब मसाले जो कि बहुत ही लाजवाब हैं। हमने अपनी रेसिपीज़ इनकी रमज़ान में ट्राई की हैं, आप भी अपने घरों में ट्राई कीजिए। टैंग, रूह अफ़ज़ा दोनों ही मशरूबात बहुत ही ज़बरदस्त हैं जिनके बग़ैर हमारी टेबल सूनी है। और रूह अफ़ज़ा हम सिर्फ़ और सिर्फ एज़ अ ड्रिंक नहीं, बल्कि रूह अफ़ज़ा हम अपने डेज़र्ट्स में, मीठे में इस्तेमाल कर सकते हैं। ये आपको हाइड्रेट रखता है, प्यास नहीं लगती अगर आप इसका इस्तेमाल आम दिनों में करें। ईद पे भी कर सकते हैं जब आपके गेस्ट आएँ और आप जी, इनको बिल्कुल। बहुत अच्छी तरह से आज हम यूज सर्व करेंगे, कर सकते हैं। आज हम जी, इस्तेमाल जी। करेंगे। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, क्यों नहीं, हम हाँ। अपने गेस्ट को भी सर्व करेंगे। जी जी उसके साथ हमारे साथ हैं जी दानेदार टपाल चाय, जो कि है लाजवाब और जिससे हमारा दिल नहीं भरता है, और कहते हैं भाई एक कप और। बिल्कुल। हो जाए। और आज चाय पीने से तो दिल ही नहीं भरता, और आज क्योंकि ईद का दिन है तो आज तो बिल्कुल। भाई चाय पे चाय ही पी जाइए। बिल्कुल हम बातें करेंगे और हम चाय टपाल पिलाएंगे की चाय आपको। को हम एंजॉय करेंगे, हम और आप मिलकर, और उम्मीद है हमारे नाजरीन भी टपाल की चाय एंजॉय करते होंगे। ऐं घर भातियुनि जीअं असांजा नाज़रीन के भी देह पर देह में ॾिसनि था पिया असां सां। हेॾे बची बचत तव्हां चांहि पीअंदा आहियो भला? ऐं चांहि जो वॾो शौक़ीन आहियां, चांहि जो लवर आहियां। अरे वाह। तव्हां केतिरो ॿुधायां, माना मां चांहि जे करे कुझु बि माना छॾे सघां थो। अच्छा, हाँ, ये तो सो- धमकी आहे वॾी। अलाए न तव्हां कंहिंखे। दिलि सेफ अच्छा, रिलैक्स ठीकु तरीक़े आहे, ॻाल्हि आहे। हा, ऐं तव्हांजो थी वियो? आर यू डन?
मैं अपनी रेसिपी शुरू करती हूँ। हम जी, आप start करें। कोरमा मसाला से बनाएंगे, आप जी, जी। बातें करें साथ साथ। जी, जी। जब आप मेरी तरफ आएंगे हमारी गेस्ट के बिल्कुल। बाद, तो फिर मैं आपको रेसिपी भी बिल्कुल। बता ज़बरदस्त, दूंगी। ठीक ठीक है जी। अच्छा, पॉइंटर्स आहिनि कुझु असां वटि। सोशल मीडिया इस्तेमालु करणु बुरी ॻाल्हि न आहे, पर कुझु माण्हू हूंदा आहिनि जेको हुन पॉज़िटिव इस्तेमालु कंदा आहिनि, ऐं कुझु माण्हू क्रिएटिव कमु कंदा आहिनि, लाइक अवेयरनेस थी वई या पब्लिक सर्विस मैसेज थी विया, कुझु एजुकेशन ते कमु कंदा आहिनि, कुझु डिफरेंट जेके सोसाइटी जे बहितर लाइ पॉज़िटिव कमु कंदा आहिनि। ऐं मां बि कोई मूंखे सीरियसली मुंहिंजो नंबर यूफोन जो आहे, मूंखे कोई 15 साल थी विया आहिनि, त मुंहिंजो यूफोन जो ई नंबर आहे। मां बि यूफोन यूज़ कंदी आहियां, बहितरीन सर्विस आहे, अच्छा, बहितरीन इन्हनि जी सर्विस हूंदी आहे। ऐं तव्हां जेके language बि ॻाल्हाईंदा इनजो 3G लैंग्वेज न ॻाल्हाईंदा हुआ न, या अॼुकल्ह माना ईअं बसि व्हाट्सएप एंड समथिंग हाँ व्हाट्सएप ॾेई मां 3G 4G घणो करे यूज़ कंदी आहियां, छो त 5G अॼुकल्ह ज़मानो अथव सोशल प्लीज़। 5G बि आहे, हा 5G ज़मानो थी प्लीज़ चेंज। 5G जो ज़मानो। सो अॼुकल्ह बसि इंटरनेट जो ज़मानो आहे। सोशल जेका आहे पंहिंजी कनेक्शन थिए थी, जेके हा। बि असांजा मिट माइट पाण खां परे आहिनि। अच्छा, 220 रुपए में पैकेज आहे, *440# मिलायो ऐं बसि बहितरीनु अरे ऑफर वाह, हासिल। जी। ज़बरदस्त। पोइ हा, यादि त न कयो तव्हां? अॼु खां करायां थी मां हा, बि। अॼु बि तव्हां *440#, एंजॉय योर डे, एंजॉय योर लाइफ, एंजॉय योर नादरीन मोमेंट्स। ईद जे मौके ते तव्हां बि इहो पैकेज ज़रूरु। करायो, ऐं मज़र जो जेको आहे इंसिस्ट थो करे ऐं तव्हांखे शफ़क़ कुकिंग ऑयल ऑलरेडी जेको आहे बिल्कुलु। बहिरीन चई आहे, शफ़क़ कुकिंग ऑयल तमामु बहितरीनु ऑयल आहे, ऐं कुझु इंडोर्समेंट्स आहिनि शफ़क़ कुकिंग ऑयल, उहो तव्हां यादि न ॿुधायो कुझु यादि न ज़बरदस्त क़िस्म जा आहिनि शफ़क़ कुकिंग ऑयल्स जा। घर में उहे खाईंदा घर आहियो, में तमामु हेल्दी आहे, खाईंदा फर्स्ट क्लास आहे, healthy मज़ेदार आहे, पैकिंग ॾाढी ऐं शानदार जेको आहे। सॼो रमज़ान गुज़रियो आहे, ज़रूरु, बिल्कुलु। लहरा पकोड़ा, समोसा, एॾियूं शयूं इन ई कुकिंग ऑयल में थियूं पए, असां इस्तेमालु कयूंसीं। ऐं जेके असांजी शेफ आहे उन्हनि बि ॾाढो अच्छा, WHO ख़ूबसूरत- जेका वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन उन जे मुताबिक़ ई उनजो हेल्थ वारो मैकेनिज़म आहे, ॾाढो जी। मज़ेदार आहे। ऐं जेको आहे विटामिन A, D ऐं ॿियूं खोड़ सारियूं कोलेस्ट्रॉल ऐं ट्रांस फैट फ्री आहे, जेको अॼुकल्ह फेट लाइ हर को परेशान आहे, ॾाढो वंडरफुल ऑयल आहे। बिल्कुलु। ऐं टपाल जी अॻु में ॻाल्हि कईसीं त कॉन्सेप्ट जेको आहे एक और तुम में और एक कप चांहि, वाह माशाल्लाह, ज़बरदस्त, लुक त ॾियो न। बिल्कुलु ईअं ई आहे। सभु तव्हां मसलो आहे ईअं ई आहे। गर्दन न, सूर न, वूर न, पियो न, छा? बिल्कुलु सभु ईज़ी आहियो न? बिल्कुलु सफ़ाई जी आहियूं। ऐं जीअं त पंहिंजा हूंदी आहे न, माण्हू मिलंदा जी, आहिनि, जी। महिमान ईंदा आहिनि, ऐं सिंधियुनि जी हूंदी महिमान नवाज़ी मशहूरु आहे। मशहूरु आहे, बिल्कुलु जेको बिल्कुलु, बि इहे सिंध महिमान में नवाज़ी। अचे पियो, ऐं महिमान ऐं जॾहिं बि ईंदो आहे उन सां मोहबत पर अॼु वरी सां महिमान जेको ऐं मूं वटि हिकिड़ो आहे कचहरीअ सां न गॾु स्पेशल महिमान, चांहि उहो जी माना प्याली माना ॾींदो। असांजो या मुंहिंजो, मां स्पेशली मुंहिंजो मिंटोर आहे, मुंहिंजो उस्ताद आहे। अच्छा, पोइ ग़लति शयुनि में, सही शयुनि में, गाननि में, एक्टिंग में, सभिनी शयुनि में उस्ताद आहे। ठीकु आहे, अक्सर करे असां ऑफिस त मिलंदा आहियूं, उन सां लाइ केतिरो टाइम स्पेंड कंदा आहियूं, पर कॾहिं कॾहिं मार्केट में मिली वेंदा आहियूं, कॾहिं मेडिकल स्टोर ते, कॾहिं किथे कचरियूं वचरियूं पंहिंजूं। ऐं ॾाढो सुठी ॻाल्हि आहे त ईद जे ॾींहं ते बि तव्हां सां गॾु। ही इज़ द जेम ऑफ द पर्सन, ही इज़ अ बिग सेलिब्रिटी, इन में को बि डाउट न आहे। सिंध जी वॾी सेलिब्रिटी आहे, वॾो नालो आहे, चाहे उहो सिंगिंग हुजे त बेताज बादशाह। मां उन सिंगिंग ॾाढो इंस्पायर आहियां, हमेशह मां ॾाढो इंसिस्ट कंदो आहियां। ठीकु आहे, होस्टिंग जी ॻाल्हि कजे त सिंध जो पहिरियों जेको आहे होजमालो शो ही स्टार्टेड, ऐं महिमान रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन हुजे वॾे पैमाने ते, नो डाउट। हर दिल अज़ीज़ चइजे त बि मतलब ही इज़ अमेजिंग न, माना ही बिल्कुलु, इज़ लाइक माना हिकिड़ो बॉक्स वॾो न हूंदो आहे, जीअं माना काई बि शइ बॉक्स मां कढो, तव्हांखे गानो मिलंदो, तव्हांखे ड्रामो मिलंदो, तव्हांखे एंटरटेनमेंट मिलंदी, सभु शइ हिकिड़ो फुल पैकेज आहे। द वन एंड ओनली द आमिर शाह। ऐं थैंक यू। आमिर शाह साहब जी जॾहिं क्वालिटी आहे त मां माने मूंखे ख़बर ई न आहे त न हिकिड़ो ड्रामा सीरियल जेको रमज़ान शरीफ आहे, मासूम मोहब्बत जो को माना गानो गायो आहे, चोरी गायो आहे, ख़बर ई न आहे। माना ज़बरदस्त गानो ऐं ॾाढो ख़ूबसूरत ट्रैक गानो। पहिरीं त थैंक यू वेरी मच, Thank you so ऐं much. सभिनीनि खे ईद मुबारक, खैर मुबारक। ऐं स्पेशली मेरीन आपको बहुत बहुत ईद मुबारक हो। बहुत बहुत और- मुबारक। आज हमारे गेस्ट हैं आप भाई। नहीं, मैं आज आया किसी और काम से था, लेकिन मैंने कहा चलो यहाँ पर हमारी ईद की ट्रांसमिशन चल रही है, तो आज मेहरीन कुछ बना रही हैं कोरमा टाइप, तो हमने कहा चलो पूरा रमज़ान आपने, पहले तो थैंक्स करना चाहिए आपका, क्योंकि आपने माशाल्लाह से हमारी बड़ी खिदमत की है, रोज़ेदार की खिदमत की एक रोज़ेदार ने, तो अल्लाह पाक आपको इसका अजर देगा। मेरी तरफ से आप ये पूरा स्टॉल घर ले जाइएगा। थैंक यू। अच्छा बोलते हैं, बड़ा अच्छा बोलते हैं, बहुत अच्छा बोलते हैं। ये बड़ी अच्छी ईद की, मुझे लगता है ये ईद ही मिली है। हाँ। मिलेगी नहीं, ये सही है, बस ये फिलहाल बोला है। आमिर शाह ऐसे आयो वैसी आहे, जांच ईदी वाली समेत ईदी ईदी है। खयूं आयो आहे, इब्राहिम तो वैसे आमिर आपको तो ईद ही देनी चाहिए। नहीं नहीं, मैं बिल्कुल ईदी देने ही तो आया था, मुझे बिठा दिया इन्होंने। हाँ, किधर है ईदी, किधर है? हाँ, ईदी मिलेगी ना, ब्रेक में ईदी मिलेगी सबको। हाँ, ब्रेक- नहीं ब्रेक लाइव मिलेगी। दे वरना नहीं नहीं मिलेगी। नहीं, ईदी मिलेगी, मेरे करण अर्जुन आएंगे। ज़बरदस्त। हुन खां पोइ नेक्स्ट ईयर जल्दी जल्दी तव्हां तारीफ़ करायो, हिकिड़ो तमामु बहितरीनु। जीअं त मासूम मोहब्बत ट्रैक आहे, असांजा नाज़रीन उहो त ॾिसंदा ॿुधंदा ई हूंदा, ॿुधंदा। सॼो रमज़ान ॾिसो त उन Actually, में so- उन जा लीड कैरेक्टर्स जेके मासूम आहिनि, मोहब्बत हिकिड़ो असां सीरियल हुयो जेको बिल्कुलु। प्लान कयो त रमज़ान शरीफ़ में डे
पहिरियों दफ़े खां 30 ऐं ॾाढो मज़ेदार उनमें कॉमेडी फर्स्ट टाइम रोमांटिक कॉमेडी सीरियल आहे ऐं ॾाढो असांजो ऑडियंस इंजॉय कयो, मां ॾाढो इंजॉय कयो आहे। उनजा गेस्ट उनजा जेके मेन लीड एक्टर्स आहिनि आर्टिस्ट जेके उहे असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि। उनमें आहिनि शाज़मा असद, अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक। ईद थैंक यू, आप हमारे साथ आई और प्रोग्राम और ड्रामा के हवाले से भी हम आपसे बात करेंगे। ऐं नाज़रीन उन्हनि सां गॾु अॼु रहमान राजपर तमामु बहितरीन सिंधी आर्टिस्ट आहे, आर्टिस्ट बिल्कुलु ऐं तमामु बहितरीन आर्टिस्ट आहे ऐं तमामु सुठो एक्टर आहे, माना उनखे माना रैंक करे सघां थो, इज़ अ वेरी गुड आर्टिस्ट। ऐं बिल्कुलु मैडम भी गॾु आहे। ईद मुबारक। थैंक यू रहमान ईद मुबारक हुजे। ठीक ठाक, आपसे बात कर रहा हूँ, आप माशाल्लाह बहुत अच्छी लग रही है साड़ी में माशाल्लाह। शुक्रिया। ईद के दिन वैसे काला जोड़ा आप पहन के आ गई हैं, ये वैसे असां सिंधी चवंदा आहियूं ना हिन खे बि पातल आहे, ॾिस त सही मैचिंग की है, मैचिंग की है ना मैंने। मैचिंग करी है ना तो। असां सिंधी वरी चवंदा आहियूं त एॾी ख़ुशि वाइट कपड़ा, लाइट कलर, ब्राइट कपड़ा, त कारो रंग पर वरी वरी केजी फरमाइशन ते पाइंदा है फरमाइश कई है काला जोड़ा पा तेरी फरमाइश। रहमान की खबर ही ना उनके मैसेज ऐसा है क्या? हां रहमान तो खबर है, मैसेज कर दिया कारो रंग को नहीं बताया हां मैंने। बताया। अच्छा उन सां अलावा ॿियो नौजवान सिंध में टैलेंट सां भरपूर भरी पई आहे, जहिड़ी फील्ड वठिजे त उनमें कहिड़ी बि फील्ड वठो उनमें सिंध में ॾाढा नौजवान बराबरि स्पेशली जेका नओं असां जनर आहे म्यूज़िक जो रैपिंग आहे, उन ॿ नौजवान जेके आहिनि तमामु हिकिड़ा बहितरीन नौजवान आहिनि, तमामु बहितरीन सिंगर आहिनि, बहितरीन रैपर्स आहिनि ऐं वॾी वॾी स्टेजिस शेयर कई उन्हनि। हाणे रिसेंटली सखर में हिकिड़ो फेस्टिवल थियो लाहौती फेस्टिवल, उन्हनि में जॾहिं उन्हनि परफॉर्म कयो त मां उहो पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त इट वॉज़ अमेज़िंग। ऐं उन्हनि सां असां सां गॾु आहे कुमेल शाह ऐं काशी सां बि कचहरी कंदा। कुमेल कीअं आहियो, ठीकु आहियो? ईद मुबारक हुजे तव्हांखे। न यू आर वेलकम, यू डिज़र्व इट, इन फैक्ट यू डिज़र्व इट। ऐं काशी कीअं आहियो, ठीकु आहे? सभु ख़ैर, गुड टू सी यू अगेन। ॿीहर तव्हांखे ॾिसूं था, तव्हां फर्स्ट ॾाढा दादा ही नौजवान ॾाढा हिकिड़ा टैलेंटेड अथव ऐं आमिर शाह ॾाढो नौजवान खे ॾाढो माना सपोर्ट कंदो रहंदो आहे हमेशह न, मतिलबु यार हिननि जा गाना करणु टैलेंट खे आर्ट खे जेके बि असां वटि आर्टिस्ट आहिनि, आमिर शाह जहिड़ा, मज़हर जहिड़ा, काफ़ी असांजे KTN जे प्लेटफॉर्म ते, ऐं तव्हां जहिड़ा आर्टिस्ट जेके आहिनि उहे हिकिड़ी इंस्पिरेशन आहिनि हर उन नए उभरंदड़ आर्टिस्ट जे लाइ जेको इन आर्ट जी दुनिया में, क्रिएटिविटीअ जी दुनिया में कमु करणु चाहे पियो। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अञा बिल्कुलु नयो शुरू थिए पियो जेको आहे न सिंधी हिप हॉप, सिंधी रैप। बिल्कुलु त आहिस्ता आहिस्ता नौजवाननि जो ही जॉनर आहे, हिन में इंट्रस्टेड वधीकतर जेके एक्टिविस्ट हूंदा आहिनि उहे नौजवान ई हूंदा आहिनि। त लेट्स होप कि अञा इहो ग्रो कंदो वञे ऐं जेकी असांजी एक्सपेक्टेशंस आहिनि त होपफुली ग्लोबल लेवल ते बि वेंदो। कीअं माना थियो वॾी वॾी असां वटि जीअं असां वटि अक्सर करे सिंगर थींदा आहिनि त प्रॉपर हिकिड़ो माना धागो बदिलाईंदा, रियाज़ कंदा, तव्हां वरी हिकिड़ो जॉनर सिलेक्ट कयो जेको ॾाढो ॾुखियो आहे असांजी सोसाइटी में एडजस्ट करणु, उनजी हिकिड़ी माना प्लेटफॉर्म ते हिकिड़ो स्पेस क्रिएट करणु, त डिफिकल्टी कोन थी? एक्चुअली ॾुखियो न आहे अगरि मां तव्हांखे ॿुधायां, छोकी इहो एग्ज़िस्ट करे पियो पहिरीं। एग्ज़ैक्टली वर्ड वाइड हिकिड़ो सुखड़ो हूंदो आहे सिंधी में म्यूज़िक, ख़बर हूंदी काफ़ी माण्हुनि खे, त उहो सेम रैप जे अंदाज़ में ई हूंदो आहे, हुनमें मैसेज हूंदो आहे ऐं सेम शाइरी जो अंदाज़ जेको आहे बार 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 उहे सेम रैप जो ई अंदाज़ हूंदो आहे। पर छा आहे हुनमें जंहिंमहिल वेस्टर्न म्यूज़िक मिक्स थो थी वञे त पोइ हुनखे असां सिंधी हिप हॉप हिकिड़ो नयो जॉनर करे प्रेज़ेंट कयो। सो इट ऑलरेडी एग्ज़िस्टेड, पहिरियां बि सिंधी में हुयो, सिंधी लैंग्वेज इज़ ऑलरेडी वेरी रिच। त इन में कुझु माना मुश्किल न थी, अगरि सच तव्हां चओ की माना ॾाढो ॾुखियो हुयो इहो करणु, त इट वाज़ ईज़ी ऐं बसि यस माना हिकिड़ो स्टार्ट कर सम्झण जी ज़रूरत आहे। ऐं काशी बि तव्हां सां गॾु, काशी ॾाढो मज़ेदार खे मां ऑलरेडी हिन खे एप्रिशिएट कंदो रहंदो आहियां खोड़ सारा। हिकु दफ़ो फ़ोन करे पुछा कई न मूंखे, यार मां फलाणी टिकटॉक जो नालो विझां, मां मूंखे कहिड़ो फ़र्क़ु थो पए, विझेसि हुनखे नालो रैपिंग में। रिसेंटली मां जेको आहे एल्बम कयो त हुन में जेको आहे मां हिकिड़ो गानो लिखियो जेको आहे न, त उन वारे सां मां पुछियो। ऐं तव्हांजी पंहिंजी इंस्पिरेशन छा आहे भला? तव्हां हिन फील्ड में आयो हिकु रैपर जे तौर ते, भला कंहिंखे ॾिसी ईअं तव्हां फील कयो त भला ईअं असांखे बि इहो करणु घुरिजे? मां त 2017 में ॿुधो फर्स्ट टाइम रैप, 2017 में ॿुधो बोहिमिया खे, त मां हुन मां इंस्पायर थियमि ऐं मां पोइ जेको आहे न अलॻि अलॻि लैंग्वेजिस में लिखणु शुरू कयो। हूं त मां सराइकी ॻाल्हाईंदा आहियूं असां घर में, ॻाल्हाईंदे पहिरियों कोई इशू न आहे, तोसां माना ॻाल्हायो को के का ॻाल्हि आहे, तोसां ॻाल्हायो सराइकी ॻाल्हाईंदा आहियूं घर में। लेकिन मां जेको आहे न पोइ पंजाबी बि ईंदी आहे, छोकी गैदरिंग वग़ैरह दोस्तनि जी आहे अहिड़ी, त मां पंजाबी में लिखणु शुरू कयो पहिरियां, देन आई जस्ट। अच्छा ईद ते करे जेको लटा बि हुन ईद ते करे सलवार कमीज़ न पाया, लटा बि रैपिंग जे करे ही पाया यानी। हां बिल्कुलु रैपर लगे न, रैपर आयो थोरो स्टाइल न ज़रूरी आहे। शोभी भाई त हमेशा असां सां माना हिकिड़ो फीस फैमिली मेंबर ई आहे सम्झो। शोभी भाई ऑलवेज काइंड, ऑलवेज लव, भाई बि गॾु आहे, भाईजान बि गॾु आहे, नाला यार अॻिते पोइ मूंखे ॾाढी बीमारी थी आहे। मोइज़ एंड जॉन ऐं राजेश दवा राजेश
बड़ा मतलब भूख का कच्चा है इंसान है, भूख तो लगती है, बड़ा भूख का कच्चा है। सब जेके भी इंटायर जेको भी जेका बि असांजी टीम एंडी आहे। ऐं जेका बि आहे नोमान अली अहमद ऐं जेके बि आहिनि सभिनी खे ईद मुबारकूं। सभ खां दादा आमिर शाह खां तव्हां तेसिताईं तव्हां पासवर्ड ॿुधायो असां आमिर शाह साहिब खां मासूम मोहब्बत जो असां दादा जी हाणे तव्हां हाणे साम्हूं असां छा ॻाल्हाईंदासीं? न ॻाल्हायो न भला ॻाल्हायो न आऊं कोन थो पहिरियों ॻाल्हायां। सवाल भला मोहब्बत वाकई में मासूम आहे छा? हाँ शुरू में हूंदी है। अच्छा शुरू में हूंदी आहे। अच्छा शुरू में मासूम मोहब्बत हूंदी है, पोइ मोहब्बत जॾहिं परवान चढ़ी वेंदी आहे न त मोहब्बत ॾाइण थी वेंदी आहे। ऐं ॾाणियूं त माना तव्हां ॾाढियूं ख़तरनाक ईद जे मौके ते ड्रिजारियो अथनि भला असां भला उन्हनि खां जेके असांजा एक्सपीरियंस कनि था पिया उन्हनि खां पुछंदासीं न त तव्हां हिन खां वधीक तजुर्बो कंहिं वटि बि कोन्हे आमिर शाह खां वधीक। आमिर शाह खां वधीक तजुर्बो कंहिं वटि थी कोन थो सघे। जहिड़े अंदाज़ सां आमिर भाई वरी उनखे पंहिंजो कयो न मासूम मोहब्बत त लॻंदो आहे त वाक़ई माना मासूमियत हिते दंग थी रहिजी वञे। ऐं घटि तूं बि न आहे। ही जेको ड्रामो आहे हिननि जो मासूम मोहब्बत असां वटि KTN में हूंदो आहे अनवर सुहाग। हा आउं त मतिलबु ईअं सम्झो नओं जॾहिं ही फील्ड में अनवर आयो आउं त तॾहिं खां सुञाणांसि, हैदराबाद खां वठी सुञाणंदो आहियां। पोइ असां वटि हिते प्रिव्यू ऑफिसर थी आयो। हा जेतिरा बि असांजा प्रोजेक्ट्स हूंदा KTN जा उन्हनि खे प्रिव्यू कंदो, उन्हनि जा नंढियूं नंढियूं शयूं ॾिसंदो। उन खां पोइ अच्छा सलीम देसवाली साहिबु असांजो पाकिस्तान जो हिकिड़ो वॾो नालो आहे, वॾो डायरेक्टर हो, वॾो PTV जे ज़माने खां मुख़्तलिफ़ नेशनल मीडिया जा जेतिरा बि चैनल्स आहिनि उन्हनि ते बि सलीम देसवाली साहिबु कमु कयो। हाणे रिटायर आहिनि, घर आहिनि, पर हिन उनखे थ्रू आउट जॾहिं बि हुननि कमु कयो को बि प्रोजेक्ट कयो त अनवर उन्हनि खे असिस्ट कंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो अनवर खोड़ सारियूं शयूं हुन मां सिखियो हूंदो त अनवर डिस्कशन्स हलंदियूं पियूं हिननि जूं पाण में ई कहिड़ो ड्रामो आहे कीअं आहे। ठीक छो लास्ट ईयर असांजो KTN जो ड्रामो हलियो ओ मिठी ईद जी ट्रांसमिशन में न, उनजो बि ट्रैक मूं ई ॻायो। उन खां पहिरीं हलियो हो गुनाह, उनजो बि ट्रैक मूं ई ॻायो। सो हिन करे मूं चयो हाणे परंपरा खे बरक़रार ई रखिजे, तोड़जे न। अच्छा भला मूंखे इहो ॿुधायो जॾहिं ट्रैक ॻाइजे थो कंहिं बि प्रोग्राम जो कंहिं प्रोजेक्ट जो त इहो वधीक तव्हां इंजॉय कंदा आहियो की न जेको तव्हां पंहिंजी शाइरी करे कॾहिं पंहिंजा माण्हुनि खे इंतज़ारु तव्हांजा जेके परस्तार आहिनि आमिर शाह जो पंहिंजो गानो अचे वरी YouTube ते वायरल थी वञे? न सवाल वणंदा आहिनि, बिल्कुलु वणंदा आहिनि। एक्चुअली छा आहे त हिकिड़ो माण्हू हूंदो आहे न, हिकिड़ो माण्हू सोचे ईंदो आहे त आउं को हिकिड़ो ई कमु कंदसि, हिकिड़ो स्पेसिफिक को कमु हूंदो, यानी मूंखे होस्टिंग ई करणी आहे, होस्ट ई आहियां। हिकिड़ो हूंदो आहे मूंखे रैपिंग ई करणी आहे, आउं रैपर आहियां। मूंखे एक्टिंग ई करणी आहे, आउं एक्टर आहियां। चांहि बि रेडी आहे। आउं हा चांहि खणी अचो न बाबा। ममताज़ ॿुध त चांहि त खणी आहे। दादा ममताज़ मेरीन। हा न ही त अमीर इहो आहे न बिरो ई आहे दोस्त असांजो। अली अहमद बहुत टैलेंटेड है, बहुत काम और माशाल्लाह से अली अहमद शादी खां पोइ चांहि विराइण में सिखी वियो आहे। इन करे त शादी कराए बि आहे, सिखनि माण्हू त। सो हिन बि मासूम मोहब्बत सम्झी शादी कई हुई। हाणे माशाल्लाह सां ॾिसी सघो था तव्हां। एंडी बि ॾाढो न, एंडी ॾाढो जेको मूंखे सेरी वारी ट्रांसमिशन में जेको मूंखे माना जेका मूंसां हालत थी न दादा हा त न। अच्छा एंडी शर्मा असांजो ॾाढो ईअं चइजे त क्यूटी डायरेक्टर आहे, मासूम आहे ॾाढो। सो जॾहिं मूं मुंहिंजो पहिरियों दफ़ो डायरेक्टर थियो आहे रमज़ान ट्रांसमिशन जो, त मूं हिनखे पहिरीं ॾींहुं रोज़े हो मूंखे त मूं हिनखे चयो, मुंहिंजो ॻाल्हि ॿुध, हिकिड़ो त आउं आहियां सैयद, ठीकु आहे, ॿियो हिन चैनल ते आउं आहियां पुराणो, ठीकु आहे, टियों तूं आहीं नओं। तो अगरि रोज़े में का ॻाल्हि हेठि मथे चई वञा त महिरबानी करे माइंड न कजां। मिड़ई आख़िरी रोज़े खां मिड़ई थोरो मुंहुं सुॼायो हले, अलाए छो। बसि कुझु दादा तव्हां बि त जेको आहे तव्हां बि त कुझु शयूं ॾियो था, कोन था ॾियो काॾे कीअं कुझु। न एंडी भलो माण्हू आहे, एंडी भलो माण्हू आहे। एंडी एतिरी तारीफ़ करणी न, एतिरी तारीफ़ करणी। अच्छा दादा हिकिड़ो हिननि जो तव्हां बि वेठा आहियो, तव्हांजे साम्हूं जेकॾहिं परफॉर्म कंदा त तमामु सुठो आहे। कुमेल ऐं काशी खे असां रिक्वेस्ट कंदासीं त हिकिड़ो स्टार्ट कजे थोरो म्यूज़िक खां, हिकिड़ो अॼु ॾींहं जो। सो म्यूज़िक थी वञे वाह वाह। साईं सगोरा निंड में पूरा उथन नथा, प्यारा जिए लतीफ़ सिंध जा नारा खुटन नथा। असां माण्हू ॼाणिया बाणिया हर कंहिं सां मिलूं नथा। 100 सदियूं अॻियां म्यूज़िक में असां मुंहिंजे दड़े में थो रहां। फ्यूचरिस्टिकली एंशिएंट आहियां, फंडामेंटली रैप शिट म्यूज़ियम में पई मुंहिंजी जैकेट हुई। रैप बिकॉज़ वी कैश इट सिंधी हिप हॉप जी दहशत।
अदा ॾाढो हज़ारा मुंहिंजो बि चक्कर बॉर्डर पारा आशिकी करो क्यों दिल बि सफ़ा को नंढड़ी ॿारा सिधो दुबई खबा बाबे तुंहिंजी माई जे प्यार में वेठी आहे बॉर्डर पार मिलणु मुश्किल मां वॾे हज़ार में याद में तुंहिंजे हिचकी तुंहिंजे प्यार में तिरकी रोया बंदि करे मां खिड़की तोहफ़ा प्यार के दुआ रिज़्की थैंक यू जबरदस्त बेहतरीन सीरियसली ॿुधायो तव्हां बीइंग अ सिंगर तव्हां अलाए छा आऊं हिकिड़ो सिंगर आहियां ऐं मुंहिंजो हूअं ई पैशन आहे म्यूज़िक मूंखे ॾाढो म्यूज़िक वणंदो आहे उहो कहिड़े बि फॉर्म में हुजे म्यूज़िक ऐं प्यार कंदो आहियां मोहबत कंदो आहियां रियली म्यूज़िक सां एतिरो सो मूंखे मतिलबु जेके बि असांजा नौजवान रैपिंग कंदा आहिनि मूंखे रियली ॾाढो मज़ो ईंदो आहे ऐं मूंखे ॿुधण में मज़ो ईंदो आहे ॾिसो मौसीक़ी खे रूह जी ग़िज़ा छो चवंदा आहिनि हा तव्हां स्लो म्यूज़िक ॿुधो तव्हांजो ॿियो माइंड थींदो तव्हां हैवी रॉक ॿुधो तव्हांजो ॿियो माइंड थींदो तव्हां रैपिंग ॿुधो तव्हांजो ॿियो माइंड थींदो तव्हांजो मूड ई चेंज थी वेंदो तो एक्सीलेंट तव्हां अगरि इहो कमु कयो पिया त एक्सीलेंट असां जूं ॾाढो खूबसूरत तमाम बिल्कुल और आपको कैसा लगा हमारा रैपर हमारे जो टैलेंटेड हमारे सिंध के टैलेंट है तो आपको कैसा लगा कहा क्या उसने ये समझ आया चलेंगे ये बताएं वो समझ में नहीं आया ये मुश्किल है ये मुश्किल लेकिन मजा आ रहा था सुन के अच्छा लगा सही रमन तव्हां ॾे ओवरऑल कीअं ओवरऑल तव्हांजो ज़बरदस्त माशाल्लाह तमामु थोरे टाइम में जेको आहे माना हर शइ ॿुधायो सिंध जी तारीफ़ बि थी वई हुन में ज़बरदस्त शाइरी हिनजी पाण कयो या इन जो इडियमेटिक या शयूं मिलाइण बीट जो बि त प्रॉब्लम हूंदो न उहा अॻियो को लफ़्ज़ प्रोडक्शन जो सीन जेको असां ॾिसंदा आहियूं बाबर ॾिसंदो आहे या वरी माण्हुनि सां गॾु जेको हूंदो आहे म्यूज़िक जेको प्रोड्यूस कंदा आहियूं जीअं हे हुयो हे त सैंपल हुयो इनखे असां पुराणे गाने खे सैंपल करे उन में असां बीट विझी न इन शाइरी जेको आहे माना लाज़मी लफ़्ज़ तव्हांजा उहे असां पाण लिखंदा आहियूं हर को पंहिंजो पंहिंजो पार्ट लिखंदो अच्छा सभु पाण दा पोएट्री म्यूज़िक बि पाण दा हर शइ कयो म्यूज़िक बि पाण ठाहींदा आई मीन वीडियोस दे आर मेकिंग देयर ओन वीडियोस एंड असां वीडियोस वगैरह बि कंदा आहियूं त उहे बि पाण ई कंदा आहियूं जेको आहे असांजो एक्चुअली माना बैंड आहे इंडस वैली स्क्वाड त उन में जेको आहे असां वटि माना हर शइ आहे वी हैव सिंगर्स वी हैव रैपर्स वी हैव प्रोड्यूसर्स असां वटि डायरेक्टर्स आहिनि असां वटि माना वी हैव अ डीओपी टीम आहे असांजी मतिलबु कंप्लीट सुठी अच्छा ऐं जीअं त अॼु ईद जो ॾिहाड़ो आहे तव्हांखे बि ख़बर आहे भला ईद जे ॾींहुं तव्हां हिकिड़ो इन रैपिंग खां हटी करे जॾहिं ईद थींदी आहे शुरू भला छा कंदा आहियो रैपिंग उन वक़्तु बि फैमिली में वेही तव्हां ईअं रैप कुझु ॾिसंदा आहियो या कुझु ॿियो कंदा आहियो पोइ वरी ईद नमाज़ पढ़ी पोइ वरी रैप कंदा घर बि आहे ऑनेस्टली ॿुधायांव त जंहिं महिल ईद जो मौक़ो आहे हिन में पोइ जेके बि मिट माइट मिलंदा आहिनि हाणे त उहे पहिरियां सभिनि खां चवंदा मां रैप ॿुधाए मूंखे इहो लॻो मां इन करे इहो सवाल पुछो बिल्कुलु बि हलंदो रहंदो आहे ईद सां गॾु असांजो ज़बरदस्त ईद त इहो न ॿियो वरी छा तव्हां ॾे ऑल ड्रामे जो कुझु ॿुधायो माना छा कीअं मेमोरीज़ ऐं ॾाढा सुठा लॻो भई तव्हां माशाल्लाह ब्लैक एंड वाइट सुठा लॻो फर्स्ट एक्सपीरियंस थोरो KTN जे प्लेटफॉर्म ते इहो रहियो त उर्दू ऐं सिंधी कॉमेडी मिक्स थी आहे बिल्कुलु ऐं हुन में जेको आहे माना सुठो हिकिड़ो माना जीअं सल ॿुधायो आमिर भाई त अनवर भाई जी काफ़ी टाइम खां कोशिशि हुई त कुझु अहिड़ी शइ जेका माना KTN ते कजे जेका माहौल जे हिसाब सां बि सुठी हुजे ऐं असांजो जीअं ओ मिठी खां पोइ लास्ट टाइम बि असांजो नेक्स्ट गुज़िरियल साल बि असांजो कॉमेडी हलियो चोरनि मथां मोर मतिलबु हर साल हिकिड़ी जेका माना गिफ्ट खणी चइजे माना KTN ईद जी जेको माना असांजे व्यूअर्स खे जेका माना मिलंदी आहे अच्छा ॿियनि प्रोजेक्ट्स में हिन प्रोजेक्ट में जीअं तव्हां पाण बि ज़िक्र कयो त उर्दू लैंग्वेज बि आहे सिंधी लैंग्वेज बि आहे ॿई ॿोलियूं आहिनि छो त ॿई ॿोलियूं असांजी ऑडियंस सां रिलेट करे बिल्कुलु ऐं ॿियनि प्रोजेक्ट्स खां ई थोरो चेंज आहे डिफरेंट आहे बिल्कुलु कीअं लॻो तव्हांखे इहो असांजे लाइ इहो थियो जो माना हिकिड़ी ईअं खणी चइजे हिकिड़ी असांजी ओपनिंग थी वई असांजी असां ऑलरेडी कम कयो आहे नेशनल मीडिया ते खोट तरह आवाज़ कयां KTN जे प्लेटफॉर्म ते हिकिड़ी असांजी ओपनिंग थी आहे KTN जी तारीख़ में हिकिड़ी माना फर्स्ट पहिरियों ड्रामो असां पंहिंजे पाण खे ईअं सम्झूं त हिकिड़ो एज़ाज़ सम्झंदा सिंधी असांजा आर्टिस्ट त KTN भरी पई आहे पर हीअं हाणे खां इहा ॾाढी असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे त असां उर्दू आर्टिस्ट जे लाइ बि प्लेटफॉर्म हिकिड़ो KTN थी वियो आहे उर्दू में आप मीडिया में पहले भी काम कर चुकी हैं और आपको कैसा लगा KTN के साथ काम करके एक्सपीरियंस था लेकिन बहुत अच्छा रहा टीम बहुत अच्छी थी लोग बहुत अच्छे थे खासकर हमारे डायरेक्टर साहब अनवर सुहाग जबरदस्त वो अगर इतना अच्छा माहौल नहीं रखते तो मुझे नहीं लगता कि हम लोग इस तरह से परफॉर्म करते लेकिन पूरी टीम बहुत अच्छी थी पक्का अच्छा लगा डायरेक्टर्स के साथ सबके साथ दादा असा था कि फिलहाल कौन चढ़ता है ते बोलिए अपन पक्का मैं
पक्की बात बता रही हूँ कि बहुत अच्छा एक्सपीरियंस था हम लोगों का। हमारे अपने जो मीडिया है हमने वहाँ भी शूट्स करते हैं। जी जी, आप तो वहाँ भी काम करती हैं। बहुत अच्छा मेरा एक्सपीरियंस रहा है। दादा शाबा सोचो कीअं पियो लॻे तव्हां शाबा सोचो तव्हां आऊं ॿुधां पियो मतिलबु सुठो एॾो गौर सां हाँ हाँ ऐं आमिर शाह भर में वेठो आहे जी जी हा उहा हिकु ॻाल्हि कया मां सम्झां थो भई ईदे ॾींहुं मज़ो लॻो पिया एक्चुअली छा आहे जो हिन तकड़ में न ॿ टे नाला खणण विसरी विया। सो पहिरियों ई आख़िरी प्रोजेक्ट न हुजे सो तव्हां हिन कुमेल वारनि को हिकिड़ो असां ॿियो ट्रैक बि ॿुधंदासीं प्लीज़ कुमेल वारनि खे चवंदासीं कुमेल वारा ऑल द वे ॾाढा बहितरीन ज़बरदस्त। ऐं हुन खे ॿुधंदासीं पर हिन ते ॻाल्हाईंदासीं माशाल्लाह कोर्स हाणे जेको असां ॿुधायूं था इहो हाणे अपलोड थींदो मतिलबु हाणे ईद जे 3 ॾींहं ते अपलोड थींदो। हा ठीकु आहे ठीकु आहे हा इंशाल्लाह सो बिल्कुलु बेस्ट विशेस तव्हांजे लाइ। सुनी लगे थी मिस्र जी परी पर खुदा कसम ॾिठो सिंधु किनारे ते हाँ अदा में ज़ोर आ तू छोरा कंवारा मारे तू घर जे दरवाज़े ते जो लास कर घट छोरी तुंहिंजे यार खे मनई थो सॼो ज़मानो हथों खे टैक्स बैक कयां पर सलाम करे मिले तो जो हिकु दीवानो तो हुसन थे कया छोरा हलाल मां सिंधी इंडस्ट्री जो यंगेस्ट जलाल कर ॻाल्हियूं पासे डस छाए इरादो सिंध जो कसम कूड़ो को वादो न हथनि में या शोरे जी हवा में दर दवा में सेलिब्रिटी वाइब सिंधो सीट ते भूसागर साइड और थोटले हर वक्त फोन बजे कॉल खणी पहिरियां त मेहणा ई ॾियणा आहिनि सिधी रैपर आहियां दिलदार को बि कुझु माण्हू चवनि साईं जन अहिड़ा आहिनि तहिड़ा आहिनि पंहिंजा गाना हलनि हैदराबाद में मुंहिंजा फैंस ॿुधी ड्रिफ्टनि कासमाबाद में हा अचो शामिल थियो इनकलाब में सॼा सिंधी माण्हू हथ खणो हिकु आवाज़ ते चओ जानी इंडस वाली खटे आयो खैर सां जेके हुयो शक उहे चवनि हाणे वाह साईं वाह जानी अलॻि खां स्ट्राइक करे कोई बि न मैच हा साईं हा चइणो आहे जेको खैर सां थींदो राणो प्रोटोकॉल में ईंदो राणी तुंहिंजा नेण तिखड़ा कुतुर कुतुर करे दिल जा टुकड़ा वाह 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 Thank you so much. जबरदस्त जबरदस्त बेहतरीन। सीरियसली मुंहिंजा त वर्ड्स न पर दादा जेके वर्ड्स चया दादा Thank you, thank you. ऐं असां इन अगरि तव्हांजा इहे गाना टिकटॉक ते आहिनि त असीं बि ते टिकटॉक ठाहींदासीं ठाहींदासीं बिल्कुलु हाँ, ठाहींदासीं बिल्कुल। अमेजिंग ट्रेंड हले पियो हाणे इहो इलाही वायरल भी आहे न न असीं बि न न बिल्कुलु चार चंड लॻी वेंदा न पोइ त तव्हां आमिर शाह टिकटॉक ठाहींदो असीं तव्हांजे त TikTok जबरदस्त ठाहींदासीं, बिल्कुलु बिल्कुलु तो ऐं हुन ते ॾिसो अॼुकल्ह आहे ई बेसिकली सोशल मीडिया मीडिया हाँ हाँ बिल्कुलु हाणे हू गानो 70 साल पुराणो आहे मेरा दिल ये पुकारे हा आज जा हा असां कॾहिं बसुनि में ॿुधंदा हुआसीं नंढड़े हूंदे रक्षाउनि में ॿुधंदा हुआसीं पोइ असां ॿुधो ई कोन कॾहिं हा हाँ पोइ हुनखे कीअं मेरा दिल ये पुकारे टिकटॉक 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 हाणे त मतिलबु जिस शो में जाए हमारे पाकिस्तान जा नामवर जेके फीमेल आर्टिस्ट आहिनि इहो गानो न ॻाईंदो उन्हनि जी एंट्री मज़ेदारी कोन थींदी बिल्कुलु Gold is gold. माना हाँ। उनखे जेतिरो बि तव्हां बिल्कुलु जी, जी। न न तव्हां ज़बरदस्त कमु आहे ॾाढो जबरदस्त। सीरियसली माना मूंखे ॾाढो वणियो तव्हां माना अञा ड्यूरेशन घणो आहे टोटल हिन जो हिन वारे जो almost 3 minutes ताईं ऐं ख़बर ई न पई अञा ही त 3:30 ही त माना सम्झो कि प्रोमो आहे अञा Pro- इनमें असांजा ॿिया बि इंडस्ट्री जा ॿिया बि आर्टिस्ट आहिनि स्टार्टिंग आहे माना इट्स माइंड ब्लोइंग ऐं सभिनि मां सुठी ॻाल्हि मूंखे इहा पई लॻे आमिर तव्हां बि एग्री कंदव त सिंध खे कीअं खणी करे ऐं हुन शइ खे नवाण जो हिकिड़ो नए क़िस्म जो हिकिड़ो रूप तव्हां ॾिनो आहे जेको मिक्स कयो आहे बिल्कुलु इट्स टोटली कनेक्टेड विद द कल्चर तव्हांजो जेको सिंधी कल्चर आहे उन सां तव्हांजो बिल्कुलु। मिलंदड़ हूंदो आहे इनमें मैसेज हूंदो आहे त इट्स सॼी तव्हांजी पर्सनैलिटी खे शो कंदो ऑब्वियसली मां सिंधी आहियां त कीअं बि करे जेको बि रैप कंदो उहो पंहिंजी मादरी ज़बान खे उते रिप्रेज़ेंट कंदो ई हूंदो ऐं ॿी ॻाल्हि त आम म्यूज़िक खां रैपिंग मुश्किल आहे मुश्किल आहे इलाही बिल्कुलु। छो जो हिकिड़ो त हिननि खे बीट जगह बीट के टेम्पो खे पकड़ो कवर करणो हूंदो आहे ॿियो फिलबत्ती शाइरी हूंदी आहे हा सॼी। फिलबदी मतिलबु अगरि 50 लाइन्स आहिनि त उन्हनि में साह खणणो कोन्हे को हा हाँ हाँ? हल बाबा हलंदो हलंदो हू घरां निकिती आऊं घर वियसि पोइ छा कई मानी खाधी हीअं हाँ, कयां विया कयां कन्वर्सेशन या मतलब हाँ? हिप हॉप इज लाइक ऐं वरी एतिरा अखरनि जो उच्चार हिननि जो ओहो। क्लियर हुजे जो अॻिलो लिसनर वरी सम्झे त सम्झे। चए छा पियो ई बिल्कुलु चए छा पियो? वॾी ॻाल्हि आहे वॾी इहा। ॾाढो ॾुखियो इहो उहो कमु आहे आऊं अगरि सिंगर आहियां त मूंखां नथो थी सघे मतिलबु आऊं रैपिंग ॻाए नथो सघां आऊं थलो पंहिंजो नालो ई ॿुधाए सघां थो मुंहिंजो नालो आहे आमिर शाह सिंगिंग नथा करे सघो बिल्कुलु बराबर यार थैंक यू सो मच तव्हांखे ईद जूं मुबारक हुजनि ऐं थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस ॾाढो मज़ो आयो तव्हां Thank आयो you, ॾाढो thank you सुठो so लॻो much.
ऐं अञा असांजा गेस्ट तव्हां असां सां गॾु न न आऊं ॾाढो मज़ो आयो, really ॾाढो मज़ो आयो। न न मज़ो कोन्हे, आऊं वेंदा तव्हांखे ॿुधंदा हाणे कलाम अञा दी तव्हां अञा छॾंदा शुरुआत थी आहे। सो बहरहाल ईद जूं तव्हांखे खोड़ सारियूं मुबारक हुजनि। असांजी स्पेशल ट्रांसमिशन जारी ऐं सारी आहे, ॿिया खोड़ सारा महिमान असां सां ईंदा जॉइन कंदा, इहा ट्रांसमिशन जारी सारी आहे। ऐं आमिर शाह खां असां कुझु खोड़ सारो ॿुधणो बि आहे। सो स्टे ट्यून, काॾे न वञिजो, रहिजो असां सां गॾु।